मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मया मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह ताला पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात जे मथां शहनशाह आहे ऐं पूरी काइनात जे मथां हुकूमत उन अल्लाह जी आहे। उन अल्लाह ताला थोरे वक़्त जे लाइ तव्हांखे ऐं मूंखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। हक़ीक़ी ज़िंदगी आख़िरत वारी ज़िंदगी आहे ऐं उहा ज़िंदगी लामहदूद ज़िंदगी आहे। उनखे कंहिं क़िस्म जी कोई बि फ़नाइयत नाहे ऐं हमेशा जे लाइ रहण वारी ज़िंदगी जेकी अल्लाह ताला मुसलमाननि जे लाइ मोमिननि जे लाइ मुक़ररु कई आहे, उहा जन्नत वारी ज़िंदगी आहे। इन ज़िंदगी खे बणाइण जे लाइ अल्लाह ताला इंसाननि खे दुनिया जी तरफ़ मोकिलियो ताकी इहे इंसान आख़िरत जी ज़िंदगी खे बनाए अचनि ऐं नेक आमाल करे मुंहिंजे तरफ़ मोटी अचनि ऐं पोइ इन्हनि खे मां बहितर जो को बदिलो ॾियां। इन जे मुतलिक़ अल्लाह ताला क़ुरान हकीम में हर हिकु मिसाल जेको आहे वाज़े तौर ते बयानु कया। क़ुरान हकीम में जेके बि अल्लाह ताला मिसाल बयानु कया आहिनि उन में यकीन तौर ते इंसान जी फलाहियत, इंसान जी भलाई ऐं इंसान जी कामयाबी ते अल्लाह ताला इंसान खे ज़र नशीन बनायो आहे। उन आख़िरत जी ज़िंदगी खे पैगम्बरनि अची करे वाज़े तौर ते बयानु कयो ऐं साफ़ तौर ते ॿुधायूं त दुनिया वारी जेकी ज़िंदगी आहे इहा आरज़ी ऐं क़लील ज़िंदगी आहे। इन ज़िंदगी खां बाद में हिकिड़ी आख़िरत वारी ज़िंदगी शुरू थियण वारी आहे, उनखे तव्हां बनायो। क़ौम जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जा फ़ाल्ट हुया, शिरक हुया, अक़ीदा जेको आहे इंतिहाई ग़लति हुया। उन अक़ीदनि खे बहितर बणाइण जे लाइ अल्लाह ताला नबियुनि खे मुंतख़िब बनायो, रसूलनि खे अल्लाह ताला चूंडियो ऐं रसूलनि जे वास्ते सां अल्लाह ताला उम्मत खे हिदायत जी राह ते हलण जो हिकु रस्तो ॿुधायो। पोइ हर पैगम्बर जे ज़माने जे अंदरि माण्हुनि जा अक़ीदा जेके हुया उहे शिरक वारा हुया। यादि रहणु खपे त शिरक उनखे ई चइबो आहे जेको बंदो अल्लाह ताला जी सिफ़ात, अल्लाह ताला जी ताक़त, अल्लाह ताला जी कुदरत खणी करे मख़लूक़ जे मथां रखे ऐं मख़लूक़ जे मथां यकीन करे वेहे ऐं चवे त इहे मुंहिंजा मामला, इहे मुंहिंजा कम मख़लूक़ सिधो करे सघे थी, त इनखे अल्लाह ताला शिरक जेको आहे बयानु कयो आहे। पोइ हिते ज़मानो हुयो, उन ज़माने जे अंदरि नमरूद आयो, उन बि इहा ई दावा कई त मां जेको आहे ख़ुदा आहियां। फ़िरौन बि दावा कई मां ख़ुदा आहियां। ज़माने जे अंदरि हर हिकु बादशाह वॾी तादाद में काफ़रनि जा थी गुज़रिया आहिनि। उन्हनि मुख़्तलिफ़ क़िस्म जी हिकिड़ी दावा कई त असां जेको आहे ख़ुदा आहियूं, असां इंसान जे नफ़े ऐं नुक़सान जा मालिक आहियूं। त पोइ अल्लाह ताला वक़्त में पैगम्बर खे उते मोकिले करे ऐं उन्हनि खे अल्लाह ताला पैगाम हिकु पहुचायो त इंसाननि खां जेको कुझु बि नाहे थींदो, जेकॾहिं कुझु बि नफ़ो ऐं नुक़सानु थींदो आहे उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ां मिलंदो आहे, बाक़ी हे कुझु बि नथा करे सघनि। पोइ अल्लाह ताला उन पैगम्बरनि जे वास्ते सां अल्लाह ताला उन यानी जेके नबूअती दावा कंदा आहिनि या अहिड़ी तरह अल्लाह जी दावा कंदा आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे बि हिदायत जी तरफ़ हिकिड़ो पैगाम मोकिलींदा। जीअं फ़िरौन खे मूसा अलैहिस्सलाम अची करे बार बार ॿुधायो। फ़िरौन खे मूसा अलैहिस्सलाम साफ़ तौर ते इहा ॻाल्हि ॿुधाई त असांजो जेको रब आहे, असांजो जेको ख़ालिक़ आहे, उन जे ई हथ में तुंहिंजो बि मौत आहे, मुंहिंजो बि मौत आहे।
उन जे हथ में तुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजी ज़िंदगी आहे। उन जे हथ में इज़त ऐं ज़िलत जा ख़ज़ाना आहिनि। जेकॾहिं अल्लाह ताला चाहे त इज़त हमेशह ॾेई छॾींदो, ऐं जेकॾहिं अल्लाह ताला ज़िलत जा रस्ता खोले त उनखे बंदि कोई बि न करे सघंदो। हे साफ़ तौर ते मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन खे इहा ॻाल्हि ॿुधाई त फ़िरौन जेको इन ॻाल्हि खां बाज़ न आयो। बार बार उन इहा ई ॻाल्हि कई त न जेको मां ई ख़ुदि आहियां। पोइ अल्लाह ताला कुझु जेको आहे पकड़ मोकिलींदो आहे त फ़िरौन जे मथां मुख़्तलिफ़ अज़ाब आहे। हिकु अल्लाह ताला अज़ाब मोकिलियो, ॿियो अल्लाह ताला अज़ाब मोकिलियो, टियों अल्लाह ताला अज़ाब मोकिलियो। मुख़्तलिफ़ अज़ाब आया, उनखे असां डिटेल सां पहिरियों बयानु करे चुका आहियूं त फ़िरौन जे तरफ़ अल्लाह ताला जून जो अज़ाब मोकिलियो, यानी ज़्यादा जूं थी वियूं कपिड़नि में, खाधे पीते में, ऐं कसीर तइदाद में मानी खाइनि त बि जूं थांवनि में, कपिड़नि में, घरनि में, बिस्तरनि में फिरंदियूं अथनि। हिकु क़िस्म जो अल्लाह ताला जूं जो अज़ाब फ़िरौन जी क़ौम जी तरफ़ ऐं फ़िरौन जी तरफ़ मोकिलियो। फ़िरौन वरी बाज़ न आयो। कुझु टाइम खां बाद में थोरो वरी रुजू करण जी कोशिशि कई, वरी बाज़ न आयो। पोइ अल्लाह ताला ॾेडरनि जो अज़ाब मोकिले छॾियो, यानी पूरे घर में वॾा ॾेडर जेके फिरंदा वतन, न इन्हनि खे सुकून न सुम्हणु छॾनि ऐं न खाइणु छॾनि, न पीअणु छॾनि। वरी फ़िरौन पंहिंजी ॻाल्हि खां जेको पोइ थियण जी कोशिशि कई, चए हाणे जेको आहे मूंखे माफ़ी मिले त मां ॿीहर जेको आहे इहा सरकशी वारा कमु न कंदुमि। त पोइ वरी बि जेको आहे फ़िरौन पंहिंजी ॻाल्हि खां बाज़ न आयो त अल्लाह ताला लास्ट में जेको अज़ाब मोकिलियो, अल्लाह ताला रत वारो अज़ाब मोकिलियो। रत वारो अल्लाह ताला अज़ाब मोकिलियो त मानी जॾहिं खाइनि या अहिड़ी तरह पाणी पीअंदो उन में रत ई रत थी वञे, त हे अल्लाह ताला जो अज़ाब क़ौम जी तरफ़ ईंदो आहे पहिरियों। त अल्लाह ताला रोकियो आहे, शिरक खां अल्लाह ताला रोकियो आहे। त फ़िरौन नेट कंहिं क़िस्म जो कोई बि न मञी। पोइ आख़िरी में अल्लाह ताला लास्ट में जेको अज़ाब फ़िरौन क़ौम जे मथां जारी कयो न, त उहो अज़ाब इहो त अल्लाह ताला तमामु जेको आहे फ़िरौन जे लश्कर 16,000 लश्कर खे, अच्छा 16 लख लश्कर खे, 16 लख लश्कर खे अल्लाह ताला पाणी जे अंदरि तबाह करे छॾियो। ऐं अहिड़ी तरह उन में फ़िरौन बि जेको आहे तबाह थी वियो। हे आख़िरी हद आहे सरकशी जी। त अल्लाह ताला क़ुरान हकीम में साफ़ तौर ते इहो फरमायो आहे, इन्न अल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिक। अल्लाह ताला फरमायो कंहिं क़िस्म जो कोई बि मां शिरक जेको आहे माफ़ु न कंदुमि। शिरक अल्लाह ताला माफ़ु बिल्कुलु बि न कंदो। ज़िंदगी में जेकॾहिं शिरक अची वियो आहे ऐं शिरक जो फॉल्ट अची वियो आहे, ज़हन खे खोलण जी कोशिशि कयो। अल्लाह ताला फरमायो इहो जेको मामिलो आहे, इहो जेको गुनाह आहे, इनखे मां माफ़ु बिल्कुलु बि न कंदुमि। व यग़फ़िरु मा दून ज़ालिक लिमन यशा। ठीकु आहे, शिरक खां अलावा ॿियो को गुनाह आहे त उन जी अल्लाह ताला गुंजाइश रखी आहे। अल्लाह ताला गुंजाइश रखी आहे त शिरक जेको तव्हां ज़िंदगी जे अंदरि न कयो आहे, बल्कि तव्हां ॿियो को गुनाह कयो आहे, त अल्लाह ताला फरमायो पोइ अल्लाह ताला फरमायो इन जी गुंजाइश जेकॾहिं अल्लाह ताला माफ़ु करणु चाहे त अल्लाह ताला माफ़ु कंदो, पर उहो ज़रूरी बि न आहे त अल्लाह ताला माफ़ु करे। शिरक हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जंहिंखे अल्लाह ताला फरमाए इन जी माफ़ी कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। ऐं शिरक इनखे ई चइबो आहे जेके बि इंसान हे दुनिया छॾे विया आहिनि, पोइ चाहे उहो ओलिया हुजनि, पीर हुजनि, वली हुजनि, बुज़ुर्ग हुजनि, सहाबा छो न हुजनि, हे दुनिया छॾे विया आहिनि, या ख़ुदि पैगम्बरनि जी ज़ात छो न हुजे, हे दुनिया छॾे विया आहिनि। उन्हनि जे रोज़े ते वञी करे बंदो इहो अक़ीदो करे त मूंखे औलाद सिर्फ़ु हितां ई मिलंदी, ॿिए हंधा औलाद न मिलंदी, हे अक़ीदो शिरक वारो अक़ीदो आहे। कंहिं साहबी जे क़बर ते वञी करे इहा ॻाल्हि करे त मूंखे औलाद साहबी ॾींदो, इन अक़ीदे खे अल्लाह ताला शिरक बयानु कयो आहे। कंहिं नबी जे रोज़े ते वञी करे उते वञी करे सजदो करे थो, उते वञी करे इबादत करे थो, इनखे जेको आहे शिरक चइबो आहे। अल्लाह ताला जी कुदरत खणी करे, अल्लाह ताला जी सिफ़ात खणी करे, अल्लाह ताला जी कुदरत खणी करे मख़लूक जे मथां रखणु, इनखे शिरक चइबो आहे। हिकिड़ो कमु अल्लाह थो करे, हिकिड़ो कमु अल्लाह थो करे ऐं तव्हां चओ त सेम अहिड़ो कमु नबी बि कंदो आहे, पोइ अल्लाह ऐं नबी में सिर फ़र्क़ु न थींदो। हाणे औलाद अल्लाह ॾींदो आहे, कंहिं बंदे जो इहो अक़ीदो आहे त अल्लाह खां अलावा नबी बि औलाद ॾींदो आहे, इनखे शिरक चइबो आहे। कंहिं बंदे जो इहो अक़ीदो आहे त साहबी जेको आहे औलाद ॾींदो आहे, हालांकि इहा सिफ़त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे,
हिन पूरी काइनात में अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो हिन पूरी काइनात में मां अल्लाह ताला जे इख्तियार में आहे, मां अल्लाह जे इख्तियार में आहे। जंहिंखे मां पुटु ॾियां ऐं जंहिंखे मां धीउ ॾियां, जंहिंखे ॿ पुट ॾेई छॾियां या जंहिंखे ॿ धीअरूं ॾेई छॾियां ऐं कंहिंखे कुझु बि न ॾियां, हे मां अल्लाह ताला जे इख्तियार में आहे। कोई भी मुसलमान उनजो इहो यकीन आहे, उनजो इहो अक़ीदो आहे त मुंहिंजो मुर्शिद मूंखे औलाद ॾींदो आहे, मुंहिंजो मुर्शिद मूंखे मुश्किल खां बचाईंदो आहे, मुंहिंजो मुर्शिद फिलाणा मामला मुंहिंजा कंट्रोल में कराईंदो आहे, इन खे सर शिरक चइबो आहे। ऐं जेके हे दुनिया छॾे विया आहिनि यकीन तौर ते उहे मदद बि नथा करे सघनि। उनजो रोशन दलील साहबा जी ज़िंदगी का मिले थो, रोशन दलील उनजो साहबा जी ज़िंदगी का मिले थो। साहबा वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रोज़े मुबारक जे अंदरि लाए आया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रोज़े मुबारक जे अंदरि लाथऊं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो मुबारक ठाहे करे साहबा पोइ ॿाहिरि निकिता। साहबा खे पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा टेंशन आया, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं परेशानियूं आयूं हर हिकु मौक़े ते, पर साहबा कॾहिं बि इहो तरीक़ो इस्तेमालु न कयो आहे जीअं सिंध जा मुस्लमान वञी करे दरगाहनि ते तरीक़ो इस्तेमालु कंदा आहिनि। अल्लाह जो कसम आहे, जेकॾहिं अल्लाह ताला गुंजाइश कढी आहे त हिन काइनात में वधीक हक़दार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हुई। इहा गुंजाइश पोइ रसूल जे लाइ थी सघी आहे त अल्लाह खां अलावा जेकॾहिं ॿिए कंहिंखे पुकारियो वञे पोइ उनखे पुकारियो वञे आहे जंहिंजो रोज़ो मदीने में आहे। साहबा खे मुख़्तलिफ़ क़िस्म जा टेंशन पहुता रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वञण खां बाद में, पर हिकिड़ी बि रिवायत नथी मिले त को साहबी आयो हुजे नबी जे रोज़े ते ऐं उते हुन साहबी सजदो कयो हुजे, ॿाहूं ॿधी करे बीठो हुजे ऐं हुन साहबी ईअं चयो हुजे त साईं या रसूल अल्लाह फिलाणी मुश्किल पहुती आहे, इन मुश्किल में असांजी तव्हां मदद कयो। हिकिड़े बि साहबी इहो तरीक़ो इस्तेमालु न कयो आहे। अच्छा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में साहबा हिन दुनिया खां हलंदा विया, साहबा हिन दुनिया खां हलंदा विया। अबू बकर सिद्दीक़ हिन दुनिया खां विया, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु हिन दुनिया खां विया, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु हिन दुनिया खां विया, हज़रत अली साईं हिन दुनिया खां विया। हज़रत अली साईं खे जॾहिं रोज़े जे अंदरि हेठि लाथऊं ऐं क़ब्र मुबारक जे अंदरि हेठि लाथऊं, इन टाइम तमामु वॾी मुस्लमान जी तादाद हुई। इमाम हसन बि मौजूदु हुयो, इमाम हुसैन बि मौजूदु हुयो ऐं पोइ हिते अहलुल बैत जी पूरी नसल बि मौजूदु हुई। हिकिड़ी रिवायत बि नथी मिले त इन अहलुल बैत हज़रत अली साईं खे क़ब्र मुबारक जे हेठि अंदरि लाहे करे ऐं पोइ इहो नारो बाद में लॻायो हुजे या अली मदद, किथे बि न आहे, कंहिं बि हिस्ट्री जे अंदरि इहो न आयो आहे। मालूम थिए थो इहो तरीक़ो जेको आहे साहबा जो तरीक़ो न आहे, इहो तरीक़ो अहलुल बैत जो तरीक़ो न आहे, बल्कि इहो तरीक़ो जेकॾहिं 1400 साल खां बाद में इस्तेमालु करे थो वञे, इहो शिरकी अमल आहे। ऐं यादि रहणु खपे अल्लाह ताला सभु गुनाह माफ़ु कंदो। अल्लाह ताला जेकॾहिं माफ़ी थी अचे अल्लाह ताला सभु गुनाह माफ़ु कंदो। अल्लाह ताला क़ुरान हकीम में साफ़ तौर ते फ़रमाए चयो शिरक जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि मां माफ़ु न कंदुमि। चओ पीर क़ाबिल एतिराम आहे, मुर्शिद क़ाबिल एतिराम आहे, आलिम क़ाबिल एतिराम आहे, मुफ़्ती क़ाबिल एतिराम आहे, पर यादि रहणु खपे इहो मुफ़्ती हिन दुनिया खे छॾे वियो आहे, मुर्शिद दुनिया खे छॾे वियो आहे, मुंहिंजो पीर दुनिया खे छॾे वियो आहे। हाणे कंहिं क़िस्म जो कोई बि मूंखे औलाद न पियो ॾेई सघे, ज़िंदगी में बि न पियो ॾेई सघे, हाणे बाद में बि नथो ॾेई सघे। हाणे कंहिं क़िस्म जो कोई बि पाणी खे कंट्रोल नथो कराए सघे, कोई बि मुंहिंजी मुश्किल खे टारे नथो सघे। मुश्किल खे टारण वारी ज़ात अकेले अल्लाह जी आहे। क़ुरान हकीम अल्लाह ताला बार बार इरशाद ईअं फरमायो अम्मन युजीबुल मुस्तर्र इज़ा दआहु व यक्शिफु सू व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुकुम मा अल्लाह। अल्लाह ताला फरमाए केरु आहे मां अल्लाह खां सवाइ जेको तव्हांखे मुश्किल खां कढे, जंहिं टाइम तव्हां मुश्किल में फासो था, वो यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ ऐं तव्हांखे ज़मीन में ख़लीफ़ो तस्लीम करे ऐं बनाए। अइलाहुकुम मा अल्लाह, छा मां अल्लाह खां अलावा कोई आहे जेको तव्हांजे इन तमामु सारे मसइलनि खे हल करे? सर अकेलो अल्लाह ई आहे।
क़लीलन मा तज़क्करून, आख़िरी में अल्लाह ताला फरमायो थोरा बंदा आहिनि जंहिंजे ज़हन जे अंदरि खोपड़ी जे अंदरि इहा ॻाल्हि हली वेंदी आहे त वाक़ई इहे सॼनि मामलनि खे कंट्रोल करण वारी ज़ात कंहिंजी आहे? अकेले अल्लाह जी आहे। त यादि रहणु खपे त अल्लाह ताला शिरक जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि माफ़ न कंदो। ऐं शिरक इन खे ई चइबो आहे, अल्लाह ताला जी सिफ़ात खणी करे मख़लूक जे मथां रखो, इन खे शिरक चइबो आहे। चओ मुर्शिद क़ाबिल एतिराम आहे, मुफ़्ती क़ाबिल एतिराम आहे, पर इहे जेके मामला आहिनि इहे मामला अल्लाह जी तरफ़ जेको रुजू कबा। साहबा जी ज़िंदगी हुई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुया, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असां जंग में हेठि लहंदा आहियूं, जंग हुनैन में कुझु शिकस्त अची वई, आर्ज़ी तौर ते मुस्लमान जो नुक़सानु थियो जंग हुनैन में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग हुनैन में जीअं जो वञनि पिया हिकु मक़ाम ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीजी विया, अॻिते न हलिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साहबा जो तमामु वॾो मजमू साण हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते न हलिया, बीह रहिया हिकु मक़ाम ते। अल्लाह जे नबी फरमायो साहबा रुकिजी वञो, साहबा रुकिया, साहबा उते रुकिजी विया। ऐं बाद में जेको साहब ने पुछा कयो साईं ते बीह रहिया, त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन टाइम अल्लाह जी मदद बंदि आहे, अल्लाह जी मदद बंदि आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिंजी दिलि में का न का ॻाल्हि आई हूंदी जंहिंजे करे ख़ुदा पंहिंजी मदद जेकी आहे बंदि कई आहे। ऐं यादि रहणु खपे मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि जंगियुनि जे अंदरि लथो आहियां, जंग बदर हुजे, जंग ओहद हुजे, जंग खंदक हुजे, उन तमामु जंगियुनि में असां जेकी फ़तह कई आहे उहा अल्लाह ताला जे अमुर सां फ़तह कई आहे, पंहिंजी ताक़त जे एतबार सां फ़तह न कई आहे असां, अल्लाह ताला जी मदद लहंदी आहे। बाद में मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंगियुनि खे फ़तह कंदो आहियां। कंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त अल्लाह जे नबी फरमायो कंहिं साहबी जे दिलि में का ॻाल्हि आई त न आहे, ॿ जवान हीअं उथी बीठा मथे, उन्हनि जो साईं असांजी दिलि जे अंदरि, उहे नवां मुस्लमान थिया हुआ, साईं असांजी दिलि जे अंदरि कुझु ॻाल्हि आई आहे, उहा इहा ॻाल्हि आई आहे त पहिरियों असां जेके जंगनि में हलंदा हुआसीं उन जंगियुनि में असां वटि माल बि थोरो हूंदो हुयो, असां वटि असुलु बि थोरो हूंदो हुयो, घोड़ा बि असां वटि थोरा हूंदा हुया, पर साईं उन जंग खे असां फ़तह करे ऐं पोइ मोटी ईंदासीं, काफ़रनि जो मजमू बि ज़्यादा हूंदो हुयो। अॼु मामिलो हीअं, अॼु असां वटि मजमू बि ज़्यादा आहे, अॼु असां वटि घोड़ा बि ज़्यादा आहिनि, अॼु असां वटि तलवारूं बि ज़्यादा आहिनि। अॼु यकीन तौर ते काफ़रनि जो मजमू नंढो आहे, अॼु फ़तह करे हीअं मोटी था अचूं। अल्लाह जे नबी फरमायो ए साहबा ख़बरदार थी वञो, असां जॾहिं बि फ़तह कई आहे अल्लाह ताला जे अमुर सां कई आहे, अल्लाह ताला जे अमुर सां कई आहे। जंग में विया, इन जंग में साहबा जी तादाद ज़्यादा शहीद थी वई, ज़्यादा, बाद में फ़तह त थी पर ज़्यादा जेको आहे शहादत थी वई। पोइ अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो ए मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे साहिबनि खे कसरत ते यकीन थी वियो ऐं यकीन तौर ते मां अल्लाह ई जेको आहे तव्हांजी मदद कंदो आहियां। कसरत ते तव्हांखे यकीन थियणु न खपे, हक़ीक़त में जंग बदर में इब्तिदा जंग आहे, पहिरीं जंग आहे, साहबा जी तादाद इंतिहाई थोरी, 313 सफ़ा नॉर्मल साहबा, 313 साहबा सफ़ा थोरा, काफ़रनि जो मजमू 1000। साहबनि फरमायो असां वटि जेके यानी उठ ऐं घोड़ा उनखे असां शुमार कयूं पिया 70 उठ ऐं घोड़ा, इहे ॿिन्हिनि खे मिक्स करे साहबा ॿुधाइनि पिया त उठ ऐं घोड़नि खे असां जॾहिं जमा कयोसीं न असां वटि कुल 70 हुया ऐं काफ़रनि वटि केतिरा हुया, ग़ालिबन 600 ऐं 700 जे क़रीब उठ ऐं घोड़ा। जेकॾहिं हाणे तादाद खे ॾिसूं था ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थो नज़र अचे, तादाद खे ॾिसूं था ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थो नज़र अचे त 313 जंहिंखे तलवारूं बि थोरियूं, जंहिं वटि घोड़ा बि थोरा, जंहिं वटि उठ बि थोरा ऐं काफ़रनि वटि तमामु ज़्यादा वॾो माल, 1000 जी तादाद, खाइण जो माल, खाइण पीअण जो ज़बरदस्त माल खणी आया। ऐं इन खां बाद में कुझु दोल शरनायूं ऐं डांस करण वारियूं मायूं बि वठी आया काफ़र। त उन्हनि छा जो काफ़रनि चयो त अॼु मुस्लमाननि जी माज़ल आहे, अॼु असां अहिड़ी पिटाई कंदासीं मुस्लमान तारीख़ में यादि कंदा। काफ़रनि खे नाज़ हुयो त अॼु मुस्लमाननि जो ख़ैरु न आहे, छाजे करे असांजी तादाद ज़्यादा आहे। त अल्लाह ताला कहिड़ो मामिलो कयो, अल्लाह ताला जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साहिबनि खे 313 खे फ़तह नसीब अदा फरमाई, 1000 जे मुक़ाबले में 1000 जे मथां ग़ालिब थी विया। हे छा आहे, हे मामिलो अल्लाह ताला जे तरफ़ां ईंदो आहे, मदद अल्लाह ई कंदो आहे। अल्लाह खां अलावा जंहिं खां बि तव्हां मदद घुरो था, हे तव्हांजो ग़लति अक़ीदो आहे।
ऐं काफ़ी माण्हू बार बार इहा ॻाल्हि कंदा आहिनि त ॾिसो असां चवंदा या अली मदद इन बेस ते कयूं था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़माने जे अंदरि हज़रत अली साईं खां मदद घुरी आहे, त असां चवंदा रुको ज़रा सबर करो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर खां बि त मदद वधी हुई न, हज़रत उमर साईं खां बि त मदद वधी हुई न, उस्मान रज़ी ताला अन्हु खां बि त मदद वधी आहे न। 1,24,000 साहबा खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदद घुरी आहे, पोइ त सभिनी साहबिन खां मदद घुरणु खपे। ॾिसो थोरो सम्झण जो फ़र्क़ु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबिन खां मदद घुरी, साहबा हाल हयात हुया, मौजूदु हुया, उन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदद घुरी, पर साहबा जीअं जो आख़िरत तरफ़ हलंदा विया, साहबा वञी करे पंहिंजे क़बरुनि में पहुता, कंहिं क़िस्म जो कोई बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाद में मदद न वरिती। उनजो ज़िंदा मिसाल आहे, ज़िंदा मिसाल हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हम उमिरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इंतिहाई मोहबत चाचे जी हुई, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि ज़्यादा पंहिंजे चाचे सां मोहबत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां। जीअं जो हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे काफ़रनि शहीद कयो, इंतिहाई बेदर्दी सां हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उहो गम जेको आहे बर्दाश्त न पियो थिए। त जॾहिं बि जंग जो मौक़ो ईंदो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे खे चवंदा हुआ त ए चाचा तयारु थी फलाणी जंग में था हलूं। जॾहिं चाचो हिन दुनिया खां शहीद थी वियो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे तदफ़ीन करे दफ़न करे जॾहिं मोटी आया, कंहिं बि जंग में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ऐलान न कयो या हमज़ा मदद, ए चाचा अच त हाणे जंग में फलाणी में हलूं था। यानी मालूम थिए थो साहबा मौजूदु हुया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदद वधी, पर साहबा जेकॾहिं आख़िरत जो सफ़र कयो ऐं वञी करे साहबा क़बरुनि में पहुता, पोइ कंहिं क़िस्म जो कोई बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न सॼो। असां इहा ई ॻाल्हि कयूं था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़माने जे अंदरि हज़रत अली साईं खां मदद वठी, हज़रत अली साईं हे दुनिया छॾे विया, कंहिं बि साहबी इहो नारो न आहे लॻायो जेको 1400 साल खां बाद में अॼु लॻायो थो वञे। ॻाल्हि जेको आहे सम्झण जी आहे, असांजे लाइ जेकी हुजत आहे न उहा साहबा जी ज़ात आहे, हुजत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। हिकिड़ो फेल जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सादिर न आहे थियो, हिकिड़ो फेल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सादिर न आहे थियो, साहबा जी ज़िंदगी में उहो पायो वियो ई न आहे। जेकॾहिं 1400 साल खां बाद में कोई बंदो करे थो उनखे दीन थो सम्झे त उनजी खोपड़ी पोइ ख़राबु आहे, उनजो दिमाग़ु ख़राबु आहे। त इस्लाम जी कंहिं बि हिस्ट्री में, साहबा जी कंहिं बि हिस्ट्री में, ताबाइन जी कंहिं बि हिस्ट्री में कंहिं बि इहो ऐलान न आहे कयो या अली मदद वारो। हे साफ़ तौर ते शिरक आहे साईं। या अली मदद कोई चवंदो साईं असां या अली मदद इन बेस ते चवंदा असांजी मदद अलाह ई कंदो आहे, पर विच में वास्तो असां जेको आहे हज़रत अली साईं खे बनायूं था, त ईअं सम्झो तव्हां हज़रत अली साईं खे ख़ुदा उन टाइम बनाए छॾियो। जेको जंहिंजे मुश्किल में उहा मुश्किल दूरि करे ऐं उहो दुनिया में बि न हुजे, जेको इंसान कंहिंजी मुश्किल में मुश्किल दूरि करे ऐं उहो दुनिया में बि न हुजे ऐं तव्हां चओ था उहो असांजी मुश्किल दूरि थो करे, सर पोइ तव्हां उनखे पंहिंजो इलाह जेको आहे तस्लीम कयो आहे। हर हिकु मुश्किल में इंसान जी मुश्किल जेको आहे दूरि कंदो आहे केरु? अलाह ई कंदो आहे। अलाह खां अलावा कोई बि मुश्किल तव्हांजी दूरि नथो करे सघे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि इहो दर्स जेको आहे ॾेई विया साहिबनि खे, त मामलनि जो जेको रुख़ आहे उहो अलाह ताला जी तरफ़ रुजू कंदा कयो। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो त मां अलाह जो नबी आहियां, साहबा मुस्लमान थींदा विया, अलाह ताला फज़ीलत ऐं मक़ाम ॾींदो वियो साहिबनि खे, साहिबनि खे मक़ाम अलाह ताला फज़ीलत ॾींदो वियो। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया मेराज ते जीअं विया ऐं मेराज खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं मोटी आया। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ए साहबा तव्हांजे मथां अलाह ताला नमाज़ खे हाणे फ़र्ज़ु कयो आहे, हाणे तव्हां नमाज़ पढ़ो। साहिबनि जो साईं नमाज़ जो तरीक़ो असांखे ॿुधायो, साहिबनि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ो नमाज़ जो सेखारियो। साहबा इंतिहाई वॾो ख़ुशि थिया, साहबा वॾो ख़ुशि थिया। साहिबनि जो त हाणे असांजो जेको तालुक़ु आहे उहो फौरी तौरु अलाह सां बणिजी वियो। अलाह खां मामला क्लियर करण जो हिकिड़ो असांखे तरीक़ो मिली वियो आहे। फरमायो साहबा नमाज़ अलाह ताला असांखे ॾिनी आहे ऐं नमाज़ कीअं हाणे कंहिं क़िस्म जो कोई बि न चवंदासीं। साहबा नमाज़ पढ़ी करे अलाह ताला खां तमामु वॾा वॾा मसइला हल कराया। इस्लाम जे अंदरि मेन इहा इबादत आहे, मेन इबादत जंहिंजी माफ़ी साईं कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। मेन इहा इबादत आहे नमाज़, इन जी छुटी बिल्कुलु बि न आहे रखियल। सख़्ती में अल्फाज़ आया आहिनि हदीसुनि में, जेको नमाज़ नथो पढ़े उन ईअं सम्झो काफ़र वारो फेल कयो।
इस्लाम ऐं कुफर जे दरमियान साहबा नमाज़ फ़र्क़ु सिर्फ़ु अल्लाह ताला नमाज़ जो रखियो आहे। ऐं जेको नमाज़ नथो पढ़े उन ईअं सम्झो इस्लाम जे क़िले खे छॾे ॾिनो। साहबा जी ज़िंदगी में इहो साहबा खे तसवुर ई न रहियो त असां को नमाज़ खे छॾियूं। साहबा जी ज़िंदगी में तसवुर ई साहबनि खे न रहियो त असां को नमाज़ खे छॾींदासीं। मशहूरु हिकिड़ो वाक़ियो मां पहिरियों ॿुधाए चुको आहियां। साहबा हिकिड़े इलाइक़े में विया, उते जंग जेकी आहे फतह न पई थिए। साहिबनि खां काफ़ी टाइम खां वठी करे जंग फतह न पई थिए। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने ख़त मोकिलियऊं त हे फ़लाणी असांखां जंग फतह नथी थिए, असां छा कयूं। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने फरमायो चेक कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को तरीक़ो त छॾे त न ॾिनो आहे, चेक कयो। साहिबनि चेक कयो, साहिबनि खे इहो यकीन हुयो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे बि यकीन हो त इहे साहबी नमाज़ खे कंहिं क़िस्म जो कोई बि न छॾींदा। त छा फरमायूं, नबी जी का सुनत तरीक़ो ॾिसो, नबी जेको सुनत तरीक़ो त तव्हांखे न वियो आहे, लिखियऊं सुनत तरीक़ो छा ॾेखां। त हज़रत उमर बिन ख़त्ताब खे यकीन हो, यार साहिबी थी करे नमाज़ खे कीअं छॾींदा। ईअं न चऊं त ॾिसो नमाज़ जे अंदरि त कमी तव्हां न कई आहे, ईअं न फरमायूं सुनत जे अंदरि ॾिसो का कमी त न आहे। साहिबनि तहक़ीक़ी जाइज़ो वठणु शुरू कयो। हली करे साहब इन ॻाल्हि ते बीठा त वाक़ई हिकिड़ी सुनत रहिजी वई आहे। साहिबनि कहिड़ी उहा सुनत ॿुधाई, फरमायो ॾंदनि ॾियणु विसरी वियो आहे, इन जे करे उहा जंग फतह नथी थिए। हे अल्लाह ताला नबी जे सुनत जे अंदरि रोब रखियो आहे। साहिबनि मुख़्तलिफ़ वणनि खां उहे काठियूं पटे करे ॾंदण ॾियणु शुरू कयो। अल्लाह ताला कुफ़ार जी दिलि में रोब विझी छॾियो त काफ़रनि जे दिलनि में इहो वहमु थियो त हाणे साईं मुस्लमान असांजी ख़ैर न छॾींदा। हाणे मुस्लमान कंहिं क़िस्म जो कोई बि न छॾींदा। हाणे मुस्लमान एतिरा तेज़ आहिनि, हाणे इहे असांखे चक हणी करे ऐं असांखे खाई छॾींदा। अल्लाह ताला रोब विधो। ॾिसो, हालांकि साहबा कंहिं क़िस्म जो कोई बि उन्हनि खे ईअं चक हणी करे खाइनि न, हा सिर्फ़ु साहबा तलवार इस्तेमालु कनि पर अल्लाह ताला ॾिसो काफ़रनि जी दिलि में रोब कहिड़ो थो विझे त काफ़रनि खे इहो दिलि में धड़कण लॻणु शुरू थी वई त हे हाणे मुस्लमान कंहिं क़िस्म जो कोई बि असांखे न छॾींदा। हाणे मरल सां जेको बाहूं ॿधी करे सुलह करण जी कोशिशि कयूं। काफ़रनि जेको पंहिंजा ॿई हथ ईअं मथे कया, अल अमान असांखे अमान खपे ऐं तव्हां असांजे क़िले में दाख़िल थियो, असां तव्हांखे कुझु टैक्स ॾेई करे हिते रहणु शुरू कंदासीं। हे इलाइक़ो तव्हांजो आहे। हे नबी जे सुनत जे अंदरि अल्लाह ताला रोब रखियो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ो जंहिं टाइम जंहिं बि माहौल में जंहिं बि तरीक़े में नबी जो तरीक़ो असां जंहिं ॾींहुं छॾींदासीं उन ॾींहुं असां हलाकत वारा थी वेंदासीं। उन टाइम असां नाकाम थियणु शुरू थी वेंदासीं। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तरीक़ो आहे उहो अल्लाह ताला क़ुरान हकीम में हिकु दफ़ा न अल्लाह ताला बार बार फरमायो। कामयाबी चाहियो था, फलाहियत चाहियो था, नाकामी खां बचणु चाहियो था, अल्लाह ताला फरमायो तरीक़ो फॉलो कयो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। ऐं जंहिं रसूल जी इताअत कई, अल्लाह ताला फरमायो जंहिं रसूल जी इताअत कई, अल्लाह ताला फरमायो ईअं सम्झो उन मां अल्लाह ताला जी इताअत कई। छो त नबी जी ज़बान ते जेके कलमा जारी थींदा आहिनि न, उहे फौरी तौरु काॾा नज़ुल थींदा आहिनि, उहे अल्लाह ताला जे तरफ़ां थींदा आहिनि। उनखे बयानु केरु कंदो आहे? उनखे बयानु आसमान खां उहे वही जे तौर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीने ते जारी थींदा आहिनि ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो उम्मत खे हेठि ॿुधाईंदो आहे। त क़ुर खे ध्यानु ॾियण जी मुस्लमान कोशिशि करे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम खे ध्यानु ॾियण जी कोशिशि कंदा कयो। किथे बि को बयानु थो हले, किथे बि का ज़िक्र अज़कार थो हले, क़ुर पढ़े थो वञे, मुस्लमान जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे त उहो बिल्कुलु ओॾे ध्यानु लॻाए करे वेह। अगरि ध्यानु न पंहिंजी विच में ॻाल्हि शुरू कंदासीं न, पोइ हे बेअदबी आहे, हे बेअदबी आहे। दुनिया जो को वज़ीर आज़म हुजे न, वज़ीर आज़म, उनजी मजलिस में तव्हां वेठा हुजो, वज़ीर आज़म स्पीच करे, हालांकि वज़ीर आज़म ॾिसो इंसानु आहे, वज़ीर आज़म इंसानु आहे, उनखे एतिरी फ़ोक़ियत आहे त उहो मुल्क जो जेको आहे वॾो आहे, पर उहो जेकॾहिं बयानु करे स्पीच करे न, ऐं उन स्पीच में जेके वेठा हुजनि अगरि उहे हेॾे मुंहुं कनि न, त वज़ीर आज़म उनखे उथारे छॾींदो। उहो चवंदो आहे तव्हांखे तमीज़ी जेको न आहे, तव्हांजो दिमाग़ जेको खोपड़ी कम बि नथी करे, तव्हां वेठा मुंहिंजी मजलिस में आहियो ऐं तव्हां मां स्पीच कयां थो, मुंहिंजा गुफ़्तगू हले थी, तव्हां हेॾे होॾे जेको आहे पंहिंजी ॻाल्हि में लॻा पिया आहियो। यादि रहणु खपे त जेको वज़ीर आज़म जी ॻाल्हि आहे उनजे अंदरि एतिरो पावर न आहे। अल्लाह जो कसम आहे, वज़ीर आज़म जी ॻाल्हि जे अंदरि, बादशाह जी ॻाल्हि जे अंदरि एतिरो पावर न आहे। उनजी ताज़ीम ठीकु आहे, उनजी ताज़ीम करणु खपे, शहर जो वॾो आहे,
मुल्क जो वॾो आहे, इलाइक़े जो वॾो आहे, उनजी ताज़ीम करणु खपे। शरीयत असांखे इहो हुकुम ॾिनो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अनज़िलू मनाज़िलहुम, जंहिं माण्हू जो जेको मर्तबो आहे उन मर्तबे ते उनखे रखो। ये काफ़ी असांजा माण्हू जेके जंहिंजी थोरो खोपड़ी ख़राबु हूंदी उहो चवंदा न MP खे मञो, न MNA खे मञो, न को क़ौम जो सरदार उनखे बि जेको तस्लीम न कयो। हे बिल्कुलु उनजी ग़लतफ़हमी आहे। त MP MNA जेको आहे न उनखे रिस्पेक्ट ऐं उनखे इज़त ॾिबी, कहिड़े बेस रखी त उनखे को अल्लाह ताला लेवल ॾिनी आहे। सरदार उनखे बि लेवल अल्लाह ताला ॾिनी आहे। क़ौम जो चङो मुड़ुसु उनखे बि इज़त ॾिबी। हदीस जो हुकुम बि इहो ई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि कंहिं साहिबनि खे अगरि पंहिंजे इलाइक़े में मोकिलींदा इलाइक़े में, त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चेक कंदा हुआ साहिबनि खे त साहिबनि में, छो त साहिबा जॾहिं मुस्लमान थिया न त पहिरियों कुफर जे ज़माने में सरदार हुया पंहिंजे क़ौम जा। जॾहिं साहिबा पहिरियों मुस्लमान न हुया त पंहिंजे इलाइक़े जा सरदार हुया। हाणे मुस्लमान थी विया त पोइ बि त साईं सरदार त थींदो न। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे चूंडींदा हुआ बाक़ाइदे त हिन साहिबनि मां सरदार केरु आहे। पोइ जॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत तबलीग जे लाइ मोकिलिनि न, पोइ उन जेको साहिबी पहिरियों कुफर जे ज़माने में सरदार हुयो, जंहिंजी ॻाल्हि ॿुधी वेंदी हुई, पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मोकिलींदा हुया। छाजे करे त उनजो रोब उन पंहिंजी क़ौम वारनि जे मथां ज़्यादा पवंदो। त हर हिकु बंदो जंहिंखे अल्लाह ताला को मक़ाम ॾिनो उनखे इज़त ॾियण जी कोशिशि कयूं। ॻाल्हि ते मां मोटी थो अचां त वज़ीर आज़म स्पीच कंदो, बादशाह स्पीच कजो, ध्यानु सां जेको ॿुधंदासीं। पर जॾहिं बि क़ुर हले, हदीस हले, त मुस्लमान इंतिहाई ध्यानु ॾियण जी कोशिशि कनि। हिन टाइम नाकामी ऐं असांजे घर जे अंदरि बरक़त, सुकून, राहत छॾे खां ख़तमु थी वई आहे। असां क़ुर हकीम खे ध्यानु ॾियणु छॾे ॾिनो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान खे ध्यानु सां ॿुधणु छॾे ॾिनो आहे। इन जे करे असांजे घरनि जे अंदरि हलाकतूं शुरू थी वियूं आहिनि। ज़ुल्म जेको आहे, ॿिए नंबर ते ज़ुल्म अल्लाह ताला कंहिं क़िस्म जो कोई बि माफ़ु न कंदो। ज़ुल्म कंहिं क़िस्म जो कोई बि न कयो। ज़ुल्म खे अल्लाह ताला क़ुर हकीम जे अंदरि वॾी कबात सां अल्लाह ताला बयानु कयो आहे। अल्लाह ताला फरमायो वला युज़लमून फ़तीला। यादि रहणु खपे त अल्लाह ताला ज़ुल्म जेको आहे एतिरो बि बर्दाश्त न कंदो जेतिरो खजूर जे अंदरि दाणो हूंदो आहे। उनखे अरबी जे अंदरि फ़तीला चइबो आहे, फ़तीला। वला युज़लमून फ़तीला आहे क़ुर हकीम जे अंदरि अल्लाह ताला इरशाद फरमायो त ज़ुल्म जेकॾहिं अगरि खजूर जे गुठली जेतिरो बराबरि आहे त अल्लाह ताला क़यामत ॾींहुं उनखे बि जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि माफ़ु न कंदो। ॾिसो हिकिड़ा बंदा चवंदा आहिनि सही ज़ालिम त उहो थींदो जंहिंखे वॾा वॾा उहिदा मिली वञनि न। न ईअं न आहे। माण्हू ग़रीब थी करे बि ज़ालिम थींदो आहे। माण्हू ग़रीब थी करे बि ज़ालिम थींदो आहे। छो त छाजे करे तव्हांजी जेकी लेवल आहे न, तव्हां वरी ज़ुल्म उनजे मथां कंदो जेकी तव्हांजी लेवल खां हेठि आहे। त कॾहिं बि अल्लाह ताला का ताक़त ॾे, अल्लाह ताला को माल ॾे, मतिलबु माल जी हवस में अची करे इंसान जे मथां ज़ुल्म करणु शुरू कयो त क़यामत ॾींहुं तव्हां ज़ालिमनि जी लिस्ट में बीठा हूंदो। ऐं अल्लाह ताला कंहिं क़िस्म जो कोई बि जेको ज़ुल्म माफ़ु न कंदो। वॾे में ॿुधायूं ज़ुल्म कहिड़ो आहे। कंहिं माण्हू खे मार ॾियणु, कंहिंखे कुटको ॾियणु, कंहिंजा पैसा खाइणु, कंहिंसां ॿ नंबरी करणु, कंहिंजी इज़त में हथु विझणु, कंहिंजी इज़त में हथु विझणु, इहे सभु ज़ुल्म जी लिस्ट में अचनि था। ये सभु ज़ुल्म जी लिस्ट में अचनि था। हे अल्लाह ताला कंहिं क़िस्म जो कोई बि माफ़ु न कंदो। वॾे में वॾो ज़ुल्म हिन टाइम ॿुधायां, वॾे में वॾो ज़ुल्म इहो ई आहे त आज़ान मिले ऐं मुस्लमान नमाज़ न अचे। वॾे में वॾो इहो ज़ुल्म आहे। यादि रहणु खपे इहो वॾे में वॾो ज़ुल्म आहे जो आज़ान तव्हां कननि सां ॿुधी करे ऐं नमाज़ जेको आहे न अचो या नमाज़ पढ़ो न। दुनिया जे अंदरि ॿिया बि वॾा वॾा ज़ुल्म आहिनि, पर इहो ज़ुल्म सां वॾो ख़तरनाक आहे। अॼुकल्ह माण्हुनि में इहा आदत वॾी लॻी पई आहे त माण्हुनि खे ॿियनि जा गुनाह फौरी तौरु नज़र ईंदा आहिनि। त फलाणो जेको हीअं ई आहे त माण्हू खे पंहिंजा गुनाह जेको नज़र न ईंदा आहिनि। जॾहिं ॿियनि जे गुनाहनि खे ॾिसणु शुरू कंदव न, जॾहिं ॿियनि जे गुनाहनि खे ॾिसणु शुरू कंदव न, मां चवंदो तव्हां ईअं सम्झो पाण खे पोइ पीर सम्झंदव, पाण खे पोइ वॾी लेवल जो को मुर्शिद सम्झंदव। तव्हां चवंदो कंहिं क़िस्म जो कोई बि मां में को गुनाह न आहे। त माण्हू ॿियनि जी नेकियुनि खे ॾिसण जी कोशिशि करे ऐं पंहिंजे गुनाहनि खे विच में आणण जी कोशिशि करे त यार मां गुनाहगार आहियां, अल्लाह ताला मुंहिंजी बख़्शिश करे, अल्लाह ताला मूंखे माफ़ु करे। त हमेशह ख़ता जेको ॾिसंदा कयो न, ख़ता सभ खां पहिरियां ॿियनि जी चेक करण खां पहिरियां पंहिंजी चेक कंदा कयो। ॿियनि जी ख़ता चेक करण खां पहिरियां पंहिंजी ख़ता चेक कंदा कयो त मां में कहिड़ा कहिड़ा फॉल्ट आहिनि। जॾहिं पंहिंजा फॉल्ट ॾिसंदव त पोइ तव्हांखे अॻिले बंदे जी नेकी नज़र
अचणु शुरू थी वेंदी। पर असां वटि इहो माहौल अॼुकल्ह सॼो ईअं लॻो पियो आहे, पंहिंजे लाइ कंहिं क़िस्म जो कोई बि न सोचींदासीं, ॿियनि जा गुनाह तलाश कंदासीं। अलाह करे कंहिंजो कोई गुनाह मुंहिंजे हथ में अची वञे। ॾिसो, गुनाहनि खे फ़ाश करणु हे बि वॾो ख़तरनाक जुर्म अथव। गुनाह खे कंहिं मुस्लमान खे तव्हां ॾिठो कंहिं गुनाह में, कंहिं मुस्लमान खे कंहिं गुनाह में ॾिठो, पोइ चाहे उहा औरत या मर्द आहे, उनखे कंहिं बि गुनाह में ॾिठो, अलाह माफ़ करे ज़िना में ॾिठो, शराब में ॾिठो, क़तल में ॾिठो, या अहिड़ी तरह तमामु वॾी मासियत में ॾिठो, उहो गुनाह जेको आहे बयानु करणु, अच्छा क़तल जो जेको गुनाह आहे त उनखे जेको आहे बयानु बंदो करे सघे थो, चाहे करे उहो अॻिले जे मथां ज़ुल्म थियल आहे। बाक़ी शराब में, ज़िना में, हाँ जुआ में, इन गुनाह में अगरि कंहिं मुस्लमान खे ॾिठो ऐं उन मुस्लमान तौबा कई बाद में, यार इहो गुनाह मां न कंदुमि, ऐं इहो गुनाह जेको आहे मुंहिंजो कंहिंखे ॿुधाइजे बि न। छो त अहिड़ा मुस्लमान काफ़ी हूंदा आहिनि, जॾहिं कोई कंहिंखे गुनाह ते ॾिसंदो आहे न, पोइ उहो तौबा कंदो आहे उतां, यार इहो गुनाह जेको आहे मुंहिंजो आम न थी वञे माशरे में। पर जेकॾहिं उहो हक़ीक़त में तौबा बि करे थो ऐं गुनाह खां बि जान उहो छॾे वियो आहे, हाणे उहो मुस्लमान खे तानो ॾिए, अड़े बदमाश, अड़े हिनखे थोरो रोकिजो। हाणे उहो मुस्लमान जेकॾहिं उहो गुनाह बयानु कंदो त इहो क़यामत ॾींहुं अलाह ताला इनखे बि जेको आहे रुसवा कंदो। काफ़िनि असांखे दोस्तनि ॿुधायोसीं कंहिं असांजे दोस्त जे अंदरि फ़िलाणो जेको आहे फॉल्ट हुयो, गुनाह फ़िलाणो हुयो, उन गुनाह खां तौबा बि करे छॾी, बाद में बि माण्हू उन्हनि खे तानो ॾींदा, यार तूं अहिड़ो आहे, तूं अहिड़ो आहे। यादि रहणु खपे त जीअं हिते हिन मुस्लमान खे रुसवा था कयो न, क़यामत ॾींहुं ख़ुदा बि जेको आहे तव्हांखे रुसवा कंदो। हिकिड़ी तमामु वॾी डिटेल सां हिकिड़ी हदीस आई त क़यामत ॾींहुं अलाह ताला तमामु इंसाननि खां हिसाबु किताबु वठंदो। क़यामत ॾींहुं अलाह ताला तमामु इंसाननि खां हिसाबु वठंदो। हिसाबु जंहिंजो अलाह ताला वठंदो न, पोइ अलाह ताला कुझु माण्हुनि खे अलाह ताला पंहिंजे अमुर सां हिकु पर्दो लॻाईंदो। अलाह ताला उन बंदे खे उन पर्दे में अंदरि घुराए करे पोइ अलाह ताला उनखे ॾेखारींदो, हे गुनाह तूं कयो आहे, हे गुनाह तूं कयो आहे, हे गुनाह तूं कयो आहे हिन फ़िलाणे फ़िलाणे टाइम। त उहो हैरान थींदो, चवंदो बिल्कुलु इहे मूंखां गुनाह सादर थिया आहिनि। पोइ उहो इन ॻाल्हि ते इशरा कंदो, हेॾो सारो ॿार मजमू आहे, अवलिन आख़िरीन सभु इंसान बीठा आहिनि, अलाह ताला अॼु मूंखे हे पर्दे में गुनाह थो ॾेखारे, त पोइ अलाह ताला जी तरफ़ां इरशाद थींदो, दुनिया में तूं इंसाननि जा गुनाह ॾिठा हुया ऐं उनखे पब्लिक में कंहिं क़िस्म जो कोई बि बयानु न कई, अॼु अलाह बि जेको आहे तुंहिंजे गुनाहनि खे विच में पर्दो लॻायो आहे, तोखे इंसान जा रुसवा नथो करे। त असांजे मुस्लमाननि में वॾी हिन टाइम वरी बुरी आदत आहे, औरतुनि में बि बुरी आदत आहे, मर्दनि में बुरी आदत आहे, कंहिंखां कोई बि यानी चेक कंदा वञनि था, चेक कंदा ॻोल्हींदा वञनि था, ख़ुदा करे कंहिंजी को बुराई असांजे हथ में अची वञे, का ख़राबु ॻाल्हि उनजे हथ में अची वञे त उनखे असां जेको आहे राज़ फ़ाश कंदा वठूं। त सर अलाह तव्हांजे मथां निगहबान आहे, अलाह तव्हांखे ॾिसे थो, तव्हांजे कोल खे, तव्हांजे फेल खे, तव्हांजे हलण खे, तव्हांजे फिरण खे अलाह ताला ॾिसे थो। अलाह ताला हली करे तव्हांखे बि सुभाणे हिन गुनाह में मुतला कंदो। हिकु रिवायत में मुंहिंजे ज़हन में हिन टाइम उहा रिवायत नथी अचे, कंहिं रिवायत में आयो त कोई बंदो अगरि कंहिंखे ताना थो ॾिए त तोमें मिसाल थो ॾियां, ज़िना जो फॉल्ट आहे, उनखे चवंदा अड़े तूं ज़ानी आहे, तूं ज़ानी आहे, तूं ज़ानी आहे, औरत खे चवे तूं हेड़ी आहे, तूं बदकार आहे, तूं बदकार आहे। रिवायत में आयो त अगरि उहा अॻिली औरत उन गुनाह खां तौबा करे वई, उहो मर्द अॻिले गुनाह खां तौबा करे वियो ऐं पोइ बि हे मुस्लमानों खे ताना थो ॾिए तूं अहिड़ो आहे अहिड़ो आहे, रिवायत में आयो त अलाह ताला तेसि ताईं हिनखे मौत न ॾींदो जेसि ताईं हिनखे उन गुनाह में अंदरि अलाह ताला मुब्तला न करे। छो त असांजे जान जे मथां जेको वॾे में वॾो हक़ु आहे उहो अलाह रब्बुल इज़्ज़त जो आहे। ॾिसो हे मामला हे अक्सर अलाह ताला पंहिंजे कंट्रोल में रखिया आहिनि। मां चवंदो अगरि कंहिं जे हथ में अलाह ताला दुनिया जे कंहिं इंसान जे हथ में अलाह ताला रुगो रिज़िक ॾेई छॾी आहे न, जेको इंसान खे ज़लील करे मां सम्झंदो कोई बि न करे। हे शुक्र अल्हम्दुलिल्लाह अलाह ताला रिज़िक जा ख़ज़ाना पंहिंजे कंट्रोल में करे छॾिया, पंहिंजे कंट्रोल में। न त इंसान जेको इंसान खे हिकु मानी जे टुकड़ ते जेको तानो ॾिए न, छो त अलाह ताला अलीम बि आहे, अलाह ताला असांजी दिलनि जे राज़नि खे ॾिसंदड़ बि आहे। अलाह ताला इहे मामला पंहिंजे कंट्रोल में करे छॾिया कि इंसान जे हथ में अलाह ताला रिज़िक खे जारी न करे छॾियो, इज़त खे अलाह ताला खे इंसान जे हथ में जारी करे न छॾियो। हे चंद शयूं जेके अलाह ताला पंहिंजे इख़्तियार में रखंदो आहे। अलाह ताला माल पंहिंजे इख़्तियार में ॾींदो आहे कंहिं बंदे खे, अलाह ताला इज़त पंहिंजे इख़्तियार सां कंहिं बंदे खे ॾींदो आहे। अलाह ताला शोहरत जेके आहिनि शोहरत उहो बि अलाह ताला पंहिंजे अमुर सां कंहिं बंदे खे ॾेई छॾींदो आहे। इहे शयूं इंसान जे हथ में न आहिनि। न त इंसान जा कंहिं ज़माने में पहिरियों ई जेको आहे उहो तरा कढी छॾी आहे,
त मुसलमान जेको आहे रुजू करण जी कोशिशि कनि, मुसलमान इस्तग़फ़ार जी कोशिशि कनि। ज़िंदगी आर्ज़ी आहे, आख़िरत वारी ज़िंदगी तमामु वॾी ॾुखी ज़िंदगी आहे। उन जे लाइ कुझु बनाए वठो। सभु कुझु दुनिया न हूंदी आहे, सभु कुझु दुनिया न हूंदी आहे। जेकॾहिं सभु कुझु दुनिया हुजे हा, सभु कुझु जेकॾहिं दुनिया हुजे हा त अल्लाह ताला हिन प्लेनेट अर्थ सरज़मीन ते अल्लाह ताला वॾे में वॾी ज़िंदगी मां पहिरियों ॿुधाए चुको आहे पैगम्बरनि खे ॾियां, जेके मासूम आहिनि, मासूम अनिल ख़ता, का बि ख़ता उन खां सादिर न आहे थी। पैगम्बरनि खां कंहिं क़िस्म जो कोई बि ख़ता जेको आहे सादिर न थी। अल्लाह ताला वॾे में वॾी हयाती ॾिए न, अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾियां, ईसा अलैहिस्सलाम खे ॾियां, मूसा अलैहिस्सलाम खे ॾियां, या जेकी पैगम्बरनि जी लिस्ट आहे 1,24,000, अल्लाह ताला इन्हनि खे दुनिया में वॾी ज़िंदगी ॾियां। जेकॾहिं रहण जो मक़ाम हुजे हा, पर रहण जो मक़ाम न आहे, अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया में एतिरी हयाती ॾिनी 63 साल। यकीन कयो नॉर्मल ज़िंदगी आहे। अल्लाह ताला महबूब बयानु कयो। अल्लाह ताला क़ुरान हकीम में एॾा वॾा अल्लाह ताला अल्फाज़ जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में बयानु कया जो असां सोचे बि नथा सघूं। अल्लाह ताला ॾिसो केॾी वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला हिकु मक़ाम ते फ़रमायो, जीअं रसूल जी इताअत कई उन मां अल्लाह ताला जी इताअत कई। सही नॉर्मल जुमिलो आहे। जंहिं रसूल जी इताअत कई, जंहिं रसूल जी फ़रमाबरदारी कई, उन ईअं सम्झो मां अल्लाह ताला जी इताअत थो करे, उहो फ़रमाबरदारी थो करे। अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 63 साल जी ज़िंदगी में आख़िर तरफ़ मोकिले छॾियो। ईसा अलैहिस्सलाम मुख़्तसिर ज़िंदगी गुज़ारे करे आख़िर तरफ़, यानी मालूम थिए थो दुनिया सभु कुझु न आहे। इन जे लाइ क़तल न कयो। इन जे लाइ हिक ॿिए खे क़तर में बि इन करे अक्सर ज़्यादा थींदी आहे, पैसे जे करे। ॿिनि शयुनि जे करे इंसान जेको आहे घणो मार खाई वेंदो आहे। हिकु माल, ॿियो औरत। अक्सर दुनिया में फ़साद इन शइ ते हलंदो आहे। ऐं इन जो आख़िरी जेको रिज़ल्ट इहो आहे मौत। मौत अची वई हमेशह लाइ। हाणे तव्हां आख़िरत ॾे पहुची वेंदो। पोइ ज़ुल्म कई आहे, ज़्यादती कई आहे, कंहिंजे इज़त में हथ विधा आहिनि, पोइ सभु सही कम उते रिपीट थी वेंदा। इनकार कंहिं क़िस्म में कोई बि न करे सघंदो। बाक़ाइदे हिकिड़ी वीडियो स्टार्ट थी वेंदी तव्हांजे आॾो क़यामत ॾींहुं। कोई बि तव्हां इनकार न करे सघंदो। त ज़िंदगी खे बहितर बणायो, तौबा इस्तग़फ़ार कयो। मासियत कई आहे, अॻ में गुनाह कया आहिनि, वॾा वॾा गुनाह कया आहिनि, तौबा इस्तग़फ़ार कयो। अल्लाह ताला सभु माफ़ु कंदो दुनिया में। पर हक़ ॾियणु इंतिहाई आसान अथव। दुनिया में अल्लाह ताला खां माफ़ी वठणु इंतिहाई आसान आहे। आख़िरत में सभु ॾाढो मुश्किल आहे, इंतिहाई मुश्किल आहे। त बार बार हर हिकु पैगम्बर जो आख़िरी मैसेज इहो हुयो, इंसानो आख़िरती ज़िंदगी बनायो। पोइ जंहिं बि बनायो अल्लाह ताला उनखे दुनिया में बि कामयाबु कयो ऐं आख़िरत में बि अल्लाह ताला उनखे कामयाबु कयो। बाक़ी पाकिस्तान जे लाइ अल्हम्दुलिल्लाह अॼु तमामु मुस्लमान जे लाइ वॾो शुक्र वारो ॾींहुं आहे जो असांजे पाकिस्तान जो जेको दिफ़ाई मुआहिदो आहे सऊदी अरब सां अल्हम्दुलिल्लाह चंद ॾींहं पहिरियां थियो हुयो। ऐं हरमैन शरीफ़नि जी जेकी हिफ़ाज़त आहे उहा अल्लाह ताला तमामु मुस्लमान मुल्कनि मां पाकिस्तान खे अल्लाह ताला चुनियो। हीअ अल्लाह ताला जो तमामु वॾो फज़ुल आहे जो सऊदी अरब जे शेखनि इन ॻाल्हि ते तस्लीम कयो त असांखे पाकिस्तान जी फ़ौज सां मुआहिदो करे असांखे पाकिस्तान जी फोर्सिस खपे ऐं इहा हरमैन शरीफ़नि जी हिफ़ाज़त करे। यकीन तौर ते हर हिकु पाकिस्तानी शुक्राने जा बरक़ाइदो नफ़िल पढ़े त अल्लाह ताला इहो एज़ाज़ु जेको ॾिनो आहे उहो अल्लाह ताला असांजे मुल्क खे ॾिनो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह इन जे अंदरि मां सम्झां थो असांजे लाइ वॾी बहितरी जो मामिलो आहे त पाकिस्तान जा इस्लामी मुल्कनि सां जेतिरा तालुकात ॻंढिबा वेंदा। हाणे ॿुधण में अचे थो तुर्की बि जेको आहे इन मुआहिदे ते एग्री थिए थो। मुस्लमान मुल्क पाण में मुतहिद थींदा वञनि था। ऐं अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला इस्लाम जी हिफ़ाज़त फ़रमाए ऐं अल्लाह ताला तमामु मुस्लमान जी हिफ़ाज़त फ़रमाए ऐं तमामु जेके मुल्क आहिनि मुस्लमाननि जा उहे हिकु जॾहिं प्लेटफार्म ते बीहंदा यकीन तौर ते उन्हनि जी तमामु वॾी ताक़त थींदी। ऐं ख़ुसूसी जेको गज़ा वारनि जे लाइ बि असां दुआ कयूं। गज़ा वारनि जे लाइ 50 लॉन्च जेके समुंद्री जहाज़ आहिनि उहे अल्हम्दुलिल्लाह निकिता आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि खां। इनखे ग़लबन हफ़्तो थी वियो आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि खां, जंहिंमें ॿुधायो वञे थो उन में 70% जेके माण्हू आहिनि जेके लांचुनि जे ज़रिए सां दवा, खाधो ऐं ॿियूं ज़रूरत वारियूं शयूं गज़ा जे तरफ़ खणी वञनि था। उन में 70% नॉन मुस्लिम आहिनि, यानी गैर मुस्लिम आहिनि 70% ऐं 3% मुस्लमान आहिनि।
ऐं इन्हनि जे लाइ हर हिकु मुस्लमान ख़ुशूसी दुआ करे। उन्हनि जूं 50 कश्तियूं समंदर में निकिरी चुकियूं आहिनि, जेके इटली में हिन टाइम पहुतियूं आहिनि। ऐं इंशाअल्लाह अल्लाह ताला खां दुआ आहे त इहे पंहिंजे फज़ुल अमान सां गज़ा में पहुची करे जेको बि उहे पंहिंजी नियत एतबार सां विया आहिनि, सामान खणी करे विया आहिनि, इहो अल्लाह ताला ख़ैरियत सां आफ़ियत सां इहो सामान अल्लाह ताला गज़ा वारनि ताईं पहुचाई। जंहिंमें पाकिस्तान जो मशहूरु जेको आहे सेनेटर मुश्ताक अहमद, उहो बि इन बेड़े जे अंदरि मौजूदु आहे। ऐं अहिड़ी तरह पीर मज़हर शाह, हे जम्मू कश्मीर जो मां सम्झां थो तमामु वॾे लेवल ते उनखे उहिदो आहे कश्मीर जे अंदरि। ऐं कश्मीर कम्यूनिटी जो तमामु वॾो सरबराह आहे पीर मज़हर शाह, वॾी उनजी ख़िदमत आहे पाकिस्तान जे अंदरि। उहो बि उन लांच जे अंदरि पाकिस्तानी मुश्ताक अहमद जेको सेंटर आहे, सेनेट चइबो छा चइबो सेनेट माक़बल में सेनेट हुयो, हाणे अलहमदुलिल्लाह हाणे फ़िलहालु न आहे, त उहो बि उते मौजूदु आहे। इन्हनि जे लाइ तमामु मुस्लमान ख़ासि करे जुमे जी नमाज़ खां बाद में इन्हनि जे लाइ जेको आहे दुआ बि कनि। अल्लाह ताला तमामु मुस्लमान जे लाइ आफ़ियत जो मामिलो था फ़रमाए। ऐं असां पंहिंजे हक़ीक़ी जेको आहे फ़िक्र ते ऐं हक़ीक़ी जेको असां पंहिंजे मक़सद ते अची वञूं। ऐं यकीन तौर ते अल्लाह ताला जी मदद उन टाइम बंदि थींदी आहे जॾहिं असां अल्लाह ताला जे अहकाम खे टोड़ींदा आहियूं, जॾहिं असां मासियत ऐं गुनाह जो कमु कंदा आहियूं न, ऐं धोखे ऐं फ्रॉडबाज़ी कंदा आहियूं न, पोइ अल्लाह ताला जी मदद जेको मथां बंदि थी वेंदी आहे। छो त अल्लाह ताला असांजी दिलनि खे ॾिसे थो त मुजीब रहमान जी दिलि में जेको हिन टाइम कहिड़ी फ़िक्र आहे, या हेठि जेके जमायती वेठा आहिनि हिन जी दिलि में छा फ़िक्र आहे, या हिन जी नीयत छा आहे। हिन जी नीयत फ़िराड ॾियण ते धोखे ॾियण ते या ज़्यादा फ़िराडी। ॾिसो कंहिं बंदे जो साम्हूं हुलियो जेको आहे सभु क्लियर हूंदो आहे, मथे त ज़बरदस्त जेको आहे पटको ॾाढ़ी, पर हाणे दिलनि जा जेका मामला आहिनि उहे अलाह जे हवाले हूंदा आहिनि न। त अल्लाह ताला जीअं असांजे ज़ाहिर असांजो ठीकु आहे न, त अल्लाह ताला असांजो बातिन बि ईअं ई ठीकु बनाए। हिकिड़ो दोस्त हो न ॻाल्हि कई हुई, चए कराची जे अंदरि ॾिसो केॾो वॾो फ्रॉड आहे, फ्रॉड ते ॻाल्हि मबनी आहे। हाणे मुस्लमाननि जा इहो कमु अहिड़ा थियनि त पोइ अॻिते छा जेको असां रोऊं असां माण्हुनि जा ॾियो। बहरहाल हर हिकु इलाइक़े जे अंदरि कराची खे त असां ख़ासि नथा कयूं, पर कराची जे अंदरि फ्रॉड ज़्यादा थिए थो, होशियारी वठो ज़्यादा थिए थो। हिकिड़ो पेश मामूं न ॻाल्हि मां असां कई त कराची में मां वियुमि, उते मां पढ़ायां पियो। उते हिकिड़ो बंदो आयो, चए अची करे मुंहिंजे अखियुनि ते ईअं हथ हणणु शुरू कयईं, यार ये मौलवी साहब यहाँ पर आपका जो ये कलर है ये ब्लैक क्यों है। तो मैं यार मुझे तो पता नहीं, कोई मसला होगा। यार आपको फ़िलाना जो है ना वो मर्ज़ है, फ़िला आपको मर्ज़ है। तो मैं यार मूंखे इहो मर्ज़ आहे न, तोखे कीअं ख़बर। चए मां वॾो हकीम आहियां, तोखे फ़िलाणो मर्ज़ आहे, इन मर्ज़ जी मां वटि जेको दवा आहे, इन मर्ज़ जी मां वटि दवा आहे। उहो हितां जो हुयो मानसरा जो पेश मामो, पर आयो ई त शदादकोट में उन इहा ॻाल्हि कई हुई। चए थो की मर्ज़ को आहे जेको अखियूं जो हितां जूं कारियूं थी वियूं न, इहे तो इहो को मर्ज़ आहे ख़ानदानी क़िस्म जो। चए इन मर्ज़ जी दवा मां वटि मौजूदु आहे, ऐं दवा ॾींदुमि बि तोखे इंतिहाई सस्ती, 80 रुपये में इहा तोखे दवा ॾींदुमि मां। ऐं अॻिलो जेको बंदो ॻाल्हि पियो करे जेको 80 रुपये मां दवा ॾींदुमि, चए हुनखे मां ॾिठुमि त ज़बरदस्त ॾाढ़ी अथई, एतिरी सही चई ॾाढ़ी हुयसि, मथे ते ख़ानदानी क़िस्म जो ॾाढो सुहिणो पटको। यार मां चयुमि यार हे फ्रॉड थोरी कंदो भला, हे कहिड़े क़िस्म जो मसां फ्रॉड कंदो। त माण्हू अॼुकल्ह ईअं बि फ्रॉड जेको दीन जो लिबास पाए करे बि फ्रॉड कनि था। चए साईं हुन छा कयो त हुन जेको पाउडर जेको आहे न, चए पाणी में हीअं जीअं जो विधो ऐं मूंखे गिलास खे गोल फिराए मूंखे हथ में ॾिनई। चए 2000 रुपया निकालो। अरे खुदा के बंदे, अभी तो आपने कहा था कि 80 रुपया इस पाउडर का लूँगा। चए 2000 पूरा जो कोई त कढी ॾे। त मां चयुमि यार खुदा जा बंदा कुझु ख़ौफ़ कर, ॾाढ़ी आहे तोखे पटको आहे। चए 2000 रुपया ॾिए थो या नथो कढे, नथो ॾिए। चए भाउ फौरी तो देरि न कई त पिस्टल कढी करे मुंहिंजे मथां अची ॾेई। 2000 रुपया ॾिए थो या खोपड़ी खे उॾायां तुंहिंजी खे। चए मां मुंहिंजे खीसे में पिया ई 2000 रुपया कढी करे मां चयुमि गिलास बि तोखे आयो, हे 2000 रुपया बि तोखे आया। हाणे चई इहो लिबास जेको पातल हो न, हिनखे लिबास हिनखे अहिड़ो पातल हो, ॾाढ़ी मुकमल ऐं पटको मथे ते रखियलु। यकीन तौर ते कोई ॾाढ़ी ऐं पटके वारो फ्रॉड नाहे कंदो, फ्रॉडी जो रूप अपनाईंदो आहे। ॾिसो फ्रॉडी ॾिसंदो न ॿिए कंहिं माना तरीक़े में मां न हली सघां त पोइ उहो छा कंदो, उहो फ्रॉडी ॾाढ़ी बि छॾींदो, उहो फ्रॉडी ॾाढ़ी बि ऐं मथे ते पटको बि पाईंदो। त तबलीगी मर्कज़ जे अंदरि बि जेको आहे न काफ़ी तबलीग वारनि सां फ्रॉड बि ईअं थींदो आहे। त अॻिला ईंदा आहिनि बाक़ाइदा ज़बरदस्त टोपी पातल, ॾाढ़ी रखियलु। पर हाणे साईं तबलीग वारो ग़रीबनि खे कहिड़ी ख़बर अथई, चिले वारो आहे या हे ठगी हणण वारो आहे। त पोइ अलाए केतिरनि तबलीगनि खां ईअं पैसा खणी करे
मोबाइलियूं खणी करे माण्हू रूपोश थी वेंदा आहिनि। त ॾिसो इहो वॾो ख़तरनाक जुर्म आहे। मुस्लमान जॾहिं अहिड़ो फ्रॉड करे त पोइ अलाह ताला जी रहमत असांजे मथां नाज़िल थींदी? कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे अलाह ताला जी रहमत नाज़िल न थींदी। त मुस्लमान जेको आहे रुजू करण जी कोशिशि करे, तौबा इस्तग़फ़ार करे, अलाह ताला जे अहकाम ते असां हलण जी कोशिशि कयूं, नमाज़ूं जेको असां पढ़ण जी कोशिशि कयूं, ऐं घरनि में असां पर्दे जो माहौल बि जेको आहे बनायो। ऐं ज़िमेदार हिते जेके सभु वॾा वेठा आहियो हितां आहियो। पर्दे जे माहौल खे बहितर केरु थो बणाए सघे? साईं केरु थो बणाए सघे? जेको मेंबर ते वेठो आहे मुजीब रहमान पंहिंजे घर जो ज़िमेदार आहे। मां पंहिंजे घर खे पर्दे वारो माहौल बणाए सघां थो। ऐं ॿियो इहे जेके सभु तव्हां हिते वेठा आहियो, तव्हां घर खे पर्दे वारो माहौल में कन्वर्ट करे सघो था। ज़िमेदार तव्हां क़यामत ॾींहुं तव्हां खां पुछा कई वेंदी। असांजे शदाकोट में अहिड़ो को पर्दे वारो माहौल इंतिहाई घटि आहे, इंतिहाई घटि आहे। अच्छा, असांजे शदाकोट में हिकिड़ी जॻह ते मां ॿुधो आहे त दरगाह मिस्किनपुर आहे। दरगाह मिस्किन साईं मोहम्मद हुज़ूर बख़्श साहिबु माशाअल्लाह तमामु एतदाल वारा शख़्सियत आहे ऐं मोतदिल जेको आहे शख़्सियत आहे। साईं इंतिहाई क़ाबिल एतिराम आहिनि, छो त मुंहिंजी हिकु ॿ साईं सां मुलाक़ात बि थियल आहे। साईं हुज़ूर बख़्श, साईं मोहम्मद हुज़ूर बख़्श साहिबु ऐं सां मुलाक़ात में थियल आहे। अच्छा, हिन ॻोठ में ॾाढो बहितर यार त हिकिड़ो तरीक़ो आहे, जेकी बहितर ॻाल्हि उनखे बयानु करणु इंतिहाई ज़रूरी आहे न। शरीयत जो हिकिड़ो मामिलो बहितर आहे त उनखे बयानु करण जी ज़रूरत आहे। मुंहिंजो वञणु हिन ॻोठ में थियो हिकु ॿ मरतबा। चए हिते का बि औरत बग़ैर कंहिं पर्दे खां ॿाहिरि नाहे निकिरंदी। पूरे ॻोठ में, पूरे ॻोठ में का बि औरत, मां सम्झां थो असांजे पूरे शदाकोट जे अंदरि अहिड़ो ॻोठ न हूंदे मता बि। दावा सां ॻाल्हि कयां थो, छो त मां न वेठो हिन टाइम ताईं शदाकोट में पूरे में अहिड़ो मां ॻोठ न वेठो। चए पूरे असांजे हिन ॻोठ जे अंदरि, पूरे ॻोठ जे अंदरि का बि औरत बग़ैर पर्दे खां, ऐं पर्दो बि जेको उहो पाईंदी न, बुर्को पाईंदी, उहो सफ़ेद पाईंदी, का बि औरत जेको ईअं ॿाहिरि नाहे निकिरंदी। ऐं कोई बि जेको आहे ईअं वांदो बंदो ॻोठ जे अंदरि ईअं चकर न लॻाईंदो। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि ढरकी क़िस्म जा, त ॻोठनि जे अंदरि बार बार नौजवान, उहो जंहिंखे मुफ़्ती तारे मुसू चवंदो लुंड लपाड़ा, अहिड़ा छोकिरा जेको खाम खां ॻोठ जे अंदरि ईअं चकर लॻाईंदा, ॾिसंदा भाउ हुन जो दर खुलियल आहे, हुन जो दर। त ॻोठ जे अंदरि पाबंदी अहिड़ी थियल आहे त कोई बि ईअं वांदो फारिग बंदो ईअं चकर न लॻाईंदो। अगरि लॻाईंदो न पोइ हुनजी तादी जेको आहे ज़बरदस्त थींदी। ऐं कोई बि जेकॾहिं महिमान अची वियो साईं वारनि जो ॻोठु, कोई बि जेकॾहिं महिमान अची वियो अगरि उहो नामहरम आहे त घर जे अंदरि एंट्री साईं कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरत न आहे। हा, मोहरम आहे जेकॾहिं त पोइ गुंजाइश आहे, मामो आहे उहो भाणे जी मुंहुं पई सघे थो, पंहिंजी भेण सां मुलाक़ात करे सघे थो। अहिड़ो को रिश्तो आहे त उहो घर में वेंदो। बाक़ी जेकॾहिं को नामहरम आहे, यानी सोट आहे, मासात आहे, या ॿी का ॿियो को रिश्तो मैच थिए थो, उनजे लाइ साईं ऐलान कयो आहे त बाबा हीअ असांजी दरगाह खुलियल आहे, ऐं दरगाह में अंदरि अची करे रहो बि साईं, राश बि कयो, मानी बि खाओ, ऐं पाणी पी करे मुलाक़ात मर्दनि सां करे ऐं मार्केट खां शाट थी वञो। त हिकिड़ी जेकी बहितर ॻाल्हि आहे उनखे साईं खणणु इंतिहाई ज़रूरी आहे। अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला सॼे शदाकोट जे माहौल खे शल ईअं बणाए छॾे। टाइम साईं घणो पहुतो आहे? 54। गर्मी त घटि आहे न साईं अॼु? टेंशन न आहे न? टेंशन न कंदा कोई साईं। 15 मिंट वधि में ॾिसां 15-10 मिंट करे मां मथे थो वठां। हिकिड़े साथी ॿुधायो, चए साईं ॿियनि साथियुनि खे त बयान अलाए छॾे नथो वणे, चए मां चवंदो आहियां त अल्हम्दुलिल्लाह तूं साईं कलाक के बयान अञा मथे जारी रख। त मां साईं माशाअल्लाह, अल्लाह ताला तोखे जज़ा ख़ैर ॾे। हक़ीक़त ॾिसो तकड़ बंधन हूंदी आहे न, त फौरी तौरु नमाज़ पढ़ां, फौरी तौरु नमाज़ पढ़ां, फौरी तौरु नमाज़ पढ़ां। त जेको तव्हांजो कमु 6 घंटनि में न आहे थियो न सुबुह खां वठी करे, उहो मुजीब रहमान जे 15 मिंट मथे वठण में बि न थींदो। इहा ॻाल्हि दावा सां न कंदो। जेको कमु सुबुह खां 6 घंटनि सां लॻा पिया हो त हे कमु थिए न थियो आहे न, त मां जेकॾहिं 10 मिंट मथे वरितमि न त टेंशन कोई बि साथी वठण जी कोशिशि न करे। छो त हिते जेकी हले थी इस्लाह वारी मजलिस आहे, मसइला बयानु कयूं था, क़ुर थो हले, हदीस हले, ऐं इन जे अंदरि यकीन तौर ते हर हिकु मुस्लमान खे फ़ाइदो थिए थो। त का बि मस्जिद हुजे, हर हिकु मस्जिद जे अंदरि इहो माहौल थींदो आहे। सिलेट आहे 2 बजे बयानु क्लोज़ आहे, त 2 लॻी 5 मिंट बि थी सघनि था, 10 मिंट बि थी सघंदा यार, कोई मसइलो न आहे। त मसइलो न आहे न साईं, कोई बि मसइलो न आहे। अल्लाह ताला जज़ा ख़ैर ॾे।
साईं अगरि कंहिं शख़्स खे क़िबले जे रुख़ जो इल्मु न हुजे ऐं पंहिंजे गुमान जे मुताबिक़ नमाज़ पढ़े ऐं बाद में ख़बर पवे त जंहिं तरफ़ नमाज़ पढ़ी हुई उहो क़िबलो न हुयो, छा उहा नमाज़ थींदी या न थींदी। हिकिड़ो बंदो काॾे ट्रेवल करे वियो, ॿाहिरि मुल्क या ॿाहिरि मुल्क न ॿाहिरि शहर हलियो वियो, कंहिं थर साइड वियो, उते हाणे नमाज़ जो टाइम थी वियो, यार कोई इंसान बि न आहे त बंदो परेशान थींदो न। पोइ गुमान थो करे त क़िबलो कहिड़े तरफ़ हूंदो, हिन तरफ़ क़िबलो आहे हिन तरफ़, बहरहाल पंहिंजो गुमान जेको आहे कन्फर्म कंदो, धोखो न हणंदो, बसि हेॾे मां पढ़ंदो, सोच वीचार कंदो त हेॾे थी सघे थो काबो या हेॾे थी सघे थो, पंहिंजो गुमान सॼो फिराईंदो। पोइ जंहिं ते यकीन बीठो न त हेॾे ई काबो आहे, हेॾे उन बंदे मुंहुं करे नमाज़ पढ़ी, ऐं बाद में हिकिड़ो बंदो आयो लेट सां, उन चयो साईं तव्हां नमाज़ हेॾे मुंहुं करे पढ़ी आहे, नमाज़ तव्हांजी थी वई, पर तव्हां नमाज़ काॾे मुंहुं करे पढ़ी, त हे बंदो चयो त मां हेॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ी आहे। चए न साईं काबो त हेॾे हुयो, पर नमाज़ जेकॾहिं गुमान जे मुताबिक़ हेॾे पढ़ी छॾी, नमाज़ थी वेंदी, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। छाजे करे त हिन पंहिंजी सोच वीचार ठीकु ठाकु लॻाई न, त काॾे काबो थी सघे थो, पर नमाज़ पढ़ी वियो, बाद में इहो इल्मु थियो त जाॾे मां मुंहुं करे नमाज़ पढ़ी आहे हेॾे काबो न आहे, बल्कि काबो ॿिए कंहिं तरफ़ रुख़ थी आहे, पोइ जेको आहे नमाज़ मोटाइण जी ज़रूरत न आहे। हा, उन बंदे खे नमाज़ मोटाइण जी ज़रूरत आहे, त कंहिं इलाइक़े में पोइ त ॾिसे थो माण्हू बि 3-4 वेठा आहिनि, हाणे चवंदो यार हिन खां केरु पुछा करे, या का औरत आहे, औरत चवे त हिन खां केरु पुछा करे मर्दनि खां, बसि धोखे ते नमाज़ पढ़ंदी, त इहे पंहिंजी नमाज़ खे मोटाईंदा। छाजे करे मोटाईंदा, त हिननि वटि असुलु माण्हू मौजूदु आहिनि न, कम से कम हिन खां कन्फर्म त करे न जेके वेठा आहिनि, हे पंहिंजी शक जे एतबार सां, शर्म जे एतबार सां जेकॾहिं पुछा न कई न, त जेकॾहिं ग़लति रुख़ ते नमाज़ी न औरत या मर्द पढ़ी आहे त उन नमाज़ खे मोटाईंदो। साईं ॻाल्हि सम्झ में अची वई त इंशाअल्लाह अल्लाह ताला सलामत रखे। अगरि कंहिं शख़्स वटि माल हुजण जे बावजूदु बि घरवारी खे ख़र्च न ॾिए, जेको ज़रूरत मुवाफ़िक़ थींदो आहे, यानी खाइण पीअण लिबास वग़ैरह वग़ैरह, ऐं ज़ोजियत वारा हक़ बि अदा न करे ऐं तलाक बि न ॾिए, त उन लाइ छा हुकुम आहे? पोइ त इहो गुंडो आहे, न साईं, हे पोइ दादागिरी आहे। इस्लाम हिकिड़ी हद बयानु कई आहे, इस्लाम कंहिंजे मथां ज़ुल्म जेको आहे बर्दाश्त न कयो आहे, हे ज़ुल्म आहे। हिकिड़ी तव्हांजी घरवारी आहे, अलाह ताला तव्हांखे माल ॾिनो आहे, तव्हांखे पैसा ॾिना आहिनि, ऐं उनजे बावजूदु उनखे खाधो बि न ॾियो, उहा ॿिए हंधा पिनी करे खाए थी, लिबास बि न वठी ॾियोसि जेको तव्हांजे मथां ज़रूरी आहे, ज़ोजियत वारा तालुकात बि न अपनायो, जेको ज़ाल ऐं मुड़ुसनि जे दरमियान ज़रूरी आहिनि, त पोइ हिनखे तूं निकाह में आंदो छो आहे? पोइ हिन औरत खे तूं निकाह में छाजे खां आंदो आहे? जेकॾहिं कोई बि मर्द आहे घरवारी खे ख़र्च इन बेस नथो ॾिए त उनजा हालात ख़राबु आहिनि, त कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। महिनत करण जी कोशिशि करे, 50 रुपयो अचे थो 50 रुपयो ख़र्चु ॾे, 100 रुपयो अचे 100 रुपयो ॾे, पर इन ज़ालिम वटि 1000 रुपया पिया आहिनि, घरवारी 10 रुपये खां सिके थी, पोइ हे ज़ुल्म आहे। घरवारी सां हक़ अदायगी बि न करे, हिकिड़ा अहिड़ा बंदा, हे तव्हां चवंदो साईं हे मसइलो भला कीअं आहे, असां हिन इलाइक़े में वेठा आहियूं, अहिड़ा मसइला माण्हू वटि हलनि था, मज़लूम अहिड़ियूं औरतूं आहिनि जंहिं तमामु वॾियूं जेको ॻाल्हियूं कंहिं औरतुनि जे ज़रिए सां ॿुधायूं आहिनि, त असांजा मुड़ुसु न कंहिं क़िस्म में कोई बि साल थी वियो आहे, कंहिं क़िस्म में कोई बि रुपयो नथो ॾिए, कंहिं क़िस्म में कोई ज़ाल मुड़ुसु वारा हक़ बि अदा नथा थियनि, ऐं न ई मूंखे पंहिंजे घर में आणण जी कोशिशि करे थो, त अहिड़े मुड़ुस खे एतिरो खपे त उहो तलाक ॾेई करे औरत खे फ़ारिग़ करण जी कोशिशि करे। छाजे करे त औरत खे ख़र्च जेकॾहिं न ॾींदो त औरत पिनंदी, औरत सां जेकॾहिं मुड़ुसु ज़ोजियत वारा तालुकात न अपनाईंदो, या औरत काॾे इहा औरत गंदगीअ तरफ़ माइल थींदी। छाजे करे त अल्लाह ताला हिकिड़ी जेकी ख़्वाहिश मर्द खे ॾींहुं सेम इहा ख़्वाहिश औरत खे बि त आहे न, त हे इंतिहाई ज़ुल्म आहे। जेकॾहिं कोई बि मर्द घरवारी सां अहिड़ा तालुकात रखे थो, यानी उनखे ख़र्च बि नथो ॾिए जेको अल्लाह ताला उनखे मालदार बनायो आहे, पैसो अल्लाह ताला ॾिनो आहे, ज़ोजियत वारा हक़ बि अदा नथो करे ऐं तलाक बि नथो ॾिए, त हाणे औरत खां जेको बि गुनाह थींदो इहो इन मर्द जी ॻिची में आहे, या नथी वणे त फ़ारिग़ करे जान छॾा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मानो हुयो, तलाक ॾिसो खुला वठण में कंहिं क़िस्म में कोई ऐब बि न आहे, कंहिं बंदे किथां निकाह कयो आहे न, त उहा औरत यानी सम्झ में नथी अचे, ऐं तव्हांखे इहो अंदेशो लॻे थो हिनखे ज़्यादा टाइम मां रखंदुमि त इन जे मथां मां ज़ुल्म कंदुमि, रोज़ानो मां मार ॾींदोमांसि, त इस्लाम सुहिणे नमूने सां बयानु कयो त इन औरत खे पोइ फ़ारिग़ करण जी कोशिशि कयूं बसि।
नथी वणे न, फारे करण जी कोशिशि कयो। हिकिड़ी रिवायत आहे, हिकिड़ी औरत आई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में, फ़लाणो साहबी आहे, बहितरीनु साहबी आहे, ज़बरदस्त नमाज़ पढ़ंदो आहे, इंतिहाई बहितर इख़लाक़ अथसि, माण्हुनि सां निकाह कयो आहे, पर मुंहिंजी दिलि जेकी आहे उनजी तरफ़ माइल नथी थिए, मुंहिंजी दिलि उनजी तरफ़ माइल थिए नथी। हाणे असीं दिलि जॾहिं मुंहिंजी माइल नथी थिए त पोइ मां औरत जेकी आहे ज़ालिम थींदमि। ॾिसो केतिरो साहिबनि जी घरवारनि खे अलाह ताला इल्म सां नवाज़ियो। छा फरमायो, जेकॾहिं अगरि मां उनजी हक़ अदायगी जी तरफ़ उनखे इनकार कंदमि पोइ मां ज़ालिम थींदमि। या रसूल कोई अहिड़ो तरीक़ो बनायो जीअं असांजो मामिलो क्लियर थी वञे। पोइ अलाह जे नबी उनखे इहो हुकुम ॾिनो, तफ़रीक़ अलाह जे नबी कराए छॾी। अलाह जे नबी निकाह खे टोड़ाए छॾियो। छाजे करे त औरत साफ़ तौर ते ॿुधाए पई त साईं अॻिलो मुड़ुसु आहे, पर इन सां मुंहिंजी कंहिं क़िस्म जो कोई बि रिलेशन नथी थिए, कंहिं क़िस्म में कोई बि मुंहिंजी दिलि माइल नथी थिए, मां ज़ालिम थींदुमि अॻिते हली करे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तफ़रीक़ कराए छॾी। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। मजबूरी जी हालत में जनाबत सां क़ब्रिस्तान ते वञणु या जनाज़े में शिरकत करणु कीअं आहे? बिल्कुलु ग़लति आहे। कोई बंदो जनाज़े सां जनाबत में हुयो ऐं कोई साथी अची वियो तकड़ में, अबे जी क़बर ते था हलूं, वे बसि मोटरसाइकिल ते, त हाणे हिनखे जनाबत और तड़ बि पियल आहे, त कंहिं क़िस्म जो कोई बि जनाबत जे तड़ सां क़ब्रिस्तान ते न वञणु खपे। हुते वेंदो नेट लाज़मी का क़ुरान जो आयत बि पढ़ंदो, ऐं जनाज़े में जेकॾहिं जनाबत सां शिरकत कई जनाज़ो न थींदो। यानी हे फॉर्मेलिटी सिर्फ़ु हे बीठो आहे, शो थी करे बीठो आहे। बाक़ी जनाज़े जो जेको अजूर आहे, जेको सवाबु आहे, कंहिं क़िस्म में कोई बि न मिलंदो। जनाबत जो तड़ जॾहिं बि पवे फौरी तौरु मुस्लमान लाहिण जी कोशिशि करे, हे मुस्लमान जी निशानी आहे। जनाबत जो तड़ पियो आहे, जेकॾहिं गैर शादीशुदा आहे त उनखे शैतानी पइजी वेंदो आहे राति जो, त सुबुह सां जीअं जो खुले ते फौरी तौरु तड़ करे छॾियो। शादीशुदा त उनखे फौरी तौरु लाहे करे पोइ बंदो ॿाहिरि वञी करे को कमकार करे। ईअं ॿाहिरि फिरण बि न खपे, नौसत ज़्यादा उथंदी आहे। जंहिं मर्द ऐं औरत में इहा आदत हूंदी आहे न, त उहे जनाबत वारो गुसुल लेट सां लाहींदा, त घर में जेको आहे न बरक़त कंहिं क़िस्म में कोई बि न पवंदी। छाजे करे त पलीती में जेको बंदो रहंदो त इहो न अलाह ताला जो नालो वठंदो, न ज़िक्र अस्कार कंदो, ऐं न ई का इबादत करे सघे थो। यानी मालूम थिए थो अलाह ताला जी रहमत खां परे थींदो वेंदो। त जनाबत जो तड़ जॾहिं बि पए फौरी तौरु बंदो लाहिण जी कोशिशि करे। बाक़ी जनाज़े में शिरकत, जनाज़ो न थींदो, क़ब्रिस्तान ते वञण जी कंहिं क़िस्म जो कोई बि कोशिशि न करे। औरत जो कंहिं नामर मर्दनि जे आॾो नमाज़ पढ़णु कीअं आहे? नमाज़ थी वेंदी, बाक़ी अमल जेको ग़लति आहे। औरत आहे, नामर मर्द, सोट मासात हिकिड़ो ई घरु आहे, हिकु ई घरु आहे जंहिंमें सोट मासात सभु जेको आहे अचनि वञनि था, ऐं औरत उते नमाज़ थी पढ़े, नमाज़ थी वेंदी, औरत जी नमाज़ थी वेंदी। बहितर तरीक़ो औरत लाइ इहो आहे त कंहिं कमरे में वञी करे अंदरि कुंड में नमाज़ पढ़े। औरत लाइ मुस्तहब अमल आहे। हे छा आहे? औरत लाइ मुस्तहब अमल आहे। औरत अहिड़ी कुंड में वञी करे नमाज़ पढ़े जिते कंहिं बि मर्द जी नज़र न पए, ॾेर जी नज़र बि न पवे। छो त असां वटि अमूमन ॿाहिरि घर में गॾु ज़्यादा रहंदा आहिनि। असांजो वॾो ख़ानदानी सिस्टम आहे, हिते ॿ टे ॿाहिरि घर में रहंदा आहिनि। अलॻि थियण में इंतिहाई वॾी मजबूर थी पवंदी आहे। पोइ भाॼाइनि जे लाइ, औरतुनि जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे अहिड़ी जॻह ते नमाज़ पढ़नि जिते ॾेर मूंखे नमाज़ जी हालत में न ॾिसी सघे, ॾेर नमाज़ी हालत में मूंखे ॾिसी न सघे। ऐं कोशिशि कनि त घर में जेकॾहिं ॿ टे ॿाहिरि गॾु आहिनि न, त उहे भाॼायूं जेको आहे ॾेरनि खे सलाम करण जी कोशिशि बि ज़्यादा न कनि। ॾेर अस्सलाम वालेकुम चओ, वालेकुम सलाम परे ताईं महदूद, हथ मिलाइण जी त कंहिं क़िस्म जो कोई बि गुंजाइश न आहे। भाॼाइनि सां कोई बि ॾेर जेको हथ मिलाइण जी कोशिशि न करे। मां पहिरियों लास्ट में बयानु करे चुको आहियां, अॻ में हथ मिलाइणु गुनाह आहे। भाॼाई खे हथ ॾिनोसीं न, भाॼाई खे हथ ॾिनोसीं गुनाहगार बंदो थींदो। मां पंहिंजी ॻाल्हि फ़ख़्रिया तौर ते नथो ॿुधायां, पर हिकिड़ो तव्हांखे जीअं मैसेज जेको अची वञे, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे भाइरनि जॾहिं शादी कई आहे न, मां भाॼाइनि खे कॾहिं बि हथ ॾियण जी हिन टाइम ताईं कोशिशि न कई आहे, कलाम जी बि कोशिशि न कई आहे। यार मुंहिंजो कहिड़ो कमु मुंहिंजी भाॼाई सां? बिलफ़र्ज़ कॾहिं भाॼायूं घर में अची बि वियूं, अस्सलाम वालेकुम परे खां वालेकुम सलाम थींदो आहे बसि। त सभु मुस्लमान जे लाइ इहो तरीक़ो इंतिहाई ज़रूरी आहे त भाॼाइनि सां कंहिं क़िस्म जो कोई बि फ्री थियण जी कोशिशि न करे, कंहिं क़िस्म जो कोई बि सलाम ॾियण जी कोशिशि न करे। भाॼाई सां पर्दे जो हुकुम आहे। कंहिं सां बि पुछा कयो, यार रसूलल्लाह, ॾेर खे भाॼाई खां पर्दो करणु खपे न, या औरत खे पंहिंजे ॾेर खां पर्दो करणु खपे न? त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॾेर जेको आहे न, ॾेर भाॼाई जे लाइ मौत आहे, मौत। ॾेर भाॼाई जे लाइ मौत आहे। हे सख़्तु जुमिला आहिनि। याने साहिबनि खे हिते इल्मु थी वियो त कंहिं क़िस्म जो कोई बि सलाम
जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾेई नथो, कोई सलाम दुआ जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त नथो ॾे। त असां पंहिंजा मुस्लमान अहिड़ी असां ज़िंदगी बणाइण जी कोशिशि कयूं। अलाह ताला तमामु मुस्लमान खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अगरि का औरत अहिड़ो रओ पाए करे नमाज़ पढ़े जंहिंमां उन जे मथे जे वारनि जी स्याही साफ़ तौर ते नज़र अचे त छा उन सूरत में नमाज़ थी वेंदी या न थी वेंदी? अच्छा, उन सूरत में नमाज़ न थींदी। कंहिं औरत मथे ते रओ पातो आहे, कंहिं औरत मथे ते रओ पातो आहे, नमाज़ पढ़ी आहे, उहो रओ जेको आहे ॾियारी वारो आहे, रओ ॾियारी वारो आहे, मथे ते पातई साफ़ तौर ते मुड़ुसु ॾिसे थो साम्हूं वारनि जी स्याही नज़र थी अचे, वार था नज़र अचनि, त हिन औरत खे नमाज़ पंहिंजी मोटाइणु खपे। छाजे करे मोटाइणु खपे? त वार औरत जे ओगड़ में शुमार आहे, वार औरत जे ओगड़ में शुमार आहे। मर्द जी ओगड़ शुरू थींदी आहे दुन खां वठी करे घुटननि ताईं। जेकॾहिं मर्द पोतड़ो पाए करे कमु करे त कोई मसइलो न आहे, गुनाहगार न थींदो, पर उहो पोतड़ो दुन खां मथे हुजे, दुनज़ार न थिए ऐं गोॾनि ताईं हुजे। हे अलाह ताला मर्द लाइ कोशादी रखी आहे। छाजे करे मर्द खे ॿार काफ़ी मामला तय करणा पवंदा आहिनि। हे अलाह ताला मर्द लाइ। औरत जे बारे में हुकुम आहे त औरत एतिरो लिबास पाए जो पेरनि खां वठी करे मथे जे वारनि ताईं। हे औरत जे ओगड़ में शुमार आहे। औरत जो लफ़्ज़ बि इहो आहे, अरबी में ओगड़ खे और चइबो आहे, और विच में ता ॾेई छॾियोसि त औरत थी वई। त औरत जी माना इहा बीहे थी ओगड़, माना इहा थी बीहे त कंहिं बि औरत जेकॾहिं ॾियारी वारो रओ पाए करे नमाज़ पढ़ी आहे, उन में साफ़ तौर ते वार ज़ार थियनि था, त इन औरत जी इहा नमाज़ न थींदी, इहा नमाज़ खे मोटाई। या कपिड़ा अहिड़ा पाता अथई, कपिड़ा अहिड़ा पाता अथई जेके कपिड़ा इंतिहाई बारीक आहिनि, जंहिंसां जिस्म जो कुझु हिसो ज़ार थिए थो, त इन औरत जी नमाज़ बातिल आहे। इहा औरत नमाज़ दोबारा पढ़े। हे जेको आहे शरीयत जो हुकुम आहे। अलाह ताला तमामु औरतुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं कंहिं ज़ाकिर तक़रीर में चयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुझु साहिबनि ते माज़अल्लाह यहूदियुनि जा कुता भौंकंदा। छा इहा ॻाल्हि सही आहे? हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखण जी कोशिशि कयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहिबनि जे मथां यहूदी बकवास कंदा हुया, भौंकंदा हुया, हे ॻाल्हि कन्फर्म आहे। क़ुरान हकीम में अलाह ताला फ़रमायो रसूल जे साहिबनि खे, रसूल जे साहिबनि सां सिर्फ़ु जेको जलंदो आहे, सिर्फ़ु उन सां हसद रखंदो आहे कुफ़ार। इन ज़ाकिर इहा ॻाल्हि पंहिंजे मजलिस में कई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु साहिबनि ते यहूदियुनि जा कुता जेका भौंकंदा हुया, यहूदियुनि जा कुता भौंकंदा हुया। त उनखे मिसाल मां जेको आहे पीर नसीरुद्दीन साहिब वारो ॾींदुमि। पीर नसीरुद्दीन साहिब पंहिंजी मजलिस में हिकिड़ी दफ़े तक़रीर कई, उन इहा ॻाल्हि कई त केरु सम्झाए कुते खे, केरु सम्झाए कुते खे कंहिं ते भौंकजे, किथे भौंकजे। केरु सम्झाए कुते खे त कंहिं ते भौंकजे, किथे भौंकजे। चई बाबा इहा उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे, कुतो जंहिं ते भौंके जाते भौंके। कुते खे कहिड़ो अकुलु आहे? कुते खे इहा ख़बर थोरी पवंदी हे साहबी आहे, कुते खे इहा ख़बर थोरी पवंदी हे ताबई आहे, कुते खे इहा ख़बर थोरी पवंदी हे मुफ़्ती आहे, हे आलिम आहे। कुते जो मिज़ाज ई पंहिंजो आहे। केरु सम्झाए कुते खे कंहिं ते भौंकजे, किथे भौंकजे। चई बाबा इहा उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे, कुतनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे। कुता जंहिं ते भौंकनि, जाते भौंकनि, उन ते कंहिं क़िस्म जो कोई बि जेको मयार न आहे। छाजे करे उहो इंसान थोरी आहे, उहो जानवर आहे। त हिन ॻाल्हि कई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंद साहिबनि जे मथां जेको आहे मख़सूस जेको आहे कुता भौंकंदा हुया। यकीन तौर ते यहूदी भौंकंदा हुया, हे त यहूदियुनि जा कुता आहिनि। उन टाइम यहूदी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि जे मथां बकवास कंदा हुया, उन्हनि जा कुता बि कंदा हुया। हिन टाइम उन कुतनि जो नसुलु जेको आहे साहिबनि जे मथां भौंकंदो आहे। ॻाल्हि ख़तमु। ॿ मचार वांगुरु जंहिंखे रसूल पंहिंजे मुसले ते बीहारे वियो हुजे, जंहिंजे बारे में रसूल ईअं फ़रमायो हुजे मां बाद में को नबी थिए, उमर बिन ख़ताब थिए, जंहिंखे रसूल पंहिंजूं 2 नियाणियूं ॾेई वियो हुजे, उन जे मथां जेको भौंकंदो, मां चवंदुमि जेको यहूदी जो कुतो हुयो न, उनजी हेठि अॼु उहा नसल आहे। हा, उन ज़माने में यहूदियुनि जा कुता भौंकनि पिया,
हिन ज़माने में उन कुतनि जी नसल जेको आहे बकवास करे थी। असांजे लाइ साहबा जे लाइ कसम थो खणा, साहबा किताबी शख़्सियत न आहिनि, तारीख़ी शख़्सियत न आहिनि, साहबा क़ुरानी शख़्सियत आहिनि। साहबा जो ईमान, साहबा जी डिटेल उहा आम कंहिं किताब खां नथी मिले, उहा छा क़ुरान हकीम खां थी मिले। अल्लाह ताला क़ुरान हकीम में बार बार मौक़नि ते फरमायो, मां रसूल जे साहिबनि खां राज़ी आहियां ऐं इहे मां खां राज़ी आहिनि ऐं हिन सभिनी सां मां वाइदो कयो आहे जन्नत जो। छाजो कयो आहे? जन्नत जो। रसूल पंहिंजे ज़माने में अबू बकर खे फरमायो, मुरू अबा बकरिन फलियो सली बिन्नास। 1400 साल खां बाद में मुजीब रहमान पंहिंजे मुसले ते जेकॾहिं कंहिंखे बीहारे, अल्लाह जो कसम मां जमायत में चेक कंदुमि, त ॾिसां मुंहिंजी पूरी जमायत मां केरु मुतक़ी आहे, केरु अहल इल्म आहे। मां पंहिंजे अकुल जे एतबार सां, इल्म जे एतबार सां मां तव्हां मां सभिनी जमायत मां चेक कंदुमि त केरु मां हिन मुसल जे क़ाबिल आहे। उनखे मां चवंदुमि अची करे नमाज़ ते पढ़ा। रसूल खे जेको अल्लाह ताला इल्मु ॾिनो हुयो, रसूल खे जेकी अल्लाह ताला दानाई ॾिनी हुई, जेकी हिकमत ॾिनी, उन हिकमत जे तहत अल्लाह जे नबी फरमायो, मुर्रू अबा बकरिन फलियो सले बिन्नास। अबू बकर खे हुकुम कयो, मुंहिंजे मुसले ते अची करे नमाज़ पढ़ाए। 3 ॾींहं नबी जी मौजूदगी में अबू बकर मुसले ते बीह करे उम्मत खे नमाज़ पढ़ाई आहे। 3 ॾींहं नबी मौजूदु आहिनि। ज़ालिमो, तव्हांखे शर्म नथो अचे? तव्हांखे शर्म नथो अचे? तूं चए थो मां अबू बकर खे नथो मञा, तूं चवंदो मां अबू बकर खे नथो मञा। उन अबू बकर खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसले ते बीहारे वियो आहे। पोइ इहो तूं अबू बकर खे नथो मञे, इहो वल्लाह मां कसम खणां थो, तूं रसूल खे नथो मञे, तूं रसूल खे नथो मञे। तूं ॻाल्हि थो करें त असां रसूल खे मञींदा आहियूं, असां जेको इमामनि खे मञूं था, रसूल जी हिन ॻाल्हि खे तस्लीम कर। तूं कंदे तुंहिंजो पीउ बि जेको कंदो। छाजे करे? पाण खे जेकॾहिं मुस्लमान शो कंदे त पोइ रसूल जे इन फरमान खे वठंदे त रसूल पंहिंजे ज़माने में हक़ बयानु करे वियो आहे, मुर्रू अबा बकरिन फलियो सली बिन्नास। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जो इमाम सिलेक्ट करे वियो आहे अबू बकर खे। अगरि अबू बकर खे इमाम तस्लीम न कंदे, कंहिं क़िस्म जो कोई पोइ तुंहिंजो मज़हब न आहे, कोई तुंहिंजो दीन न आहे। असां हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे नथा मञूं, तुंहिंजे मञण जी बि का ज़रूरत आहे? तुंहिंजे मञण जी बि का ज़रूरत आहे? असां हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे नथा मञूं। अड़े निबाग, तूं भले न मञ, तूं भले न मञ। नबी फरमायो, लौकान बादी नबीयुन लकाना उमर। मां बाद में जेकॾहिं को नबी थिया, उमर बिन ख़ताब थिया। अच, असां त चवंदा असां रसूल खे बि मञींदा आहियूं, रसूल साहिबनि खे बि मञींदा आहियूं। का ॻाल्हि हुई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इरशाद फरमायो न, मां बाद में जेकॾहिं को नबी थिया, छा फरमायूं? उमर बिन ख़ताब थिया। दुनिया में सभिनी जा हक़ अदा कयमि, सभिनी जा, ए इंसानो, नबी जो फरमाना, सभिनी जा हक़ अदा कयमि। यादि रहणु खपे, हिकिड़ी शख़्सियत, हिकिड़े साहिबी हक़ अदा न करे सघियो दुनिया में। साहिबनि पुछियो केरु? फरमायो, हे अबू बकर सिद्दीक़, मुंहिंजो नरम मिज़ाज वारो साहिबी, हिन दुनिया में हक़ अदा न करे सघियो। क़यामत ॾींहुं अल्लाह जे हुज़ूर में हिनजो हक़ अदा मां कंदुमि। उस्मान रज़ी अल्लाह ताला खे हिकिड़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणी ॾिनी, उहा न्याणी इंतकाल करे वई। इन खां बाद में ॿी न्याणी बि ॾिनोसि, ॿ न्याणियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हज़रत उस्मान जी निकाह में। इन साहिबनि जे मथां अल्लाह जो कसम आहे, अकेलो मुजीब रहमान को मञे थो? अकेले मुजीब रहमान जी का ॻाल्हि आहे? तमामु मुस्लमाननि जो इन ॻाल्हि ते इजमा आहे, तमामु मुस्लमान जो इन ॻाल्हि ते इजमा आहे। अकेलो मुजीब रहमान हिते मेंबर ते थोरी थो ॻाल्हि करे त मां अबू बकर खे पहिरियों ख़लीफ़ो थो तस्लीम कयां, हज़रत उमर साईं खे ॿियों ख़लीफ़ो तस्लीम थो कयां, उस्मान साईं खे टियों। मां मुजीब रहमान जी ॻाल्हि न आहे। पोइ हिते हिस्ट्री चेक कयो, 1,24,000 साहबा इन ते इतफ़ाक़ कया। हज़रत अली साईं जी पंहिंजी शख़्सियत हिन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त मामूलो जेको आहे न, मामूलो उन ज़माने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में बि उहे बंदा मौजूदु हुया जेके साहिबनि सां हसद ऐं किनार रखनि पिया। साहबा जे ज़माने में मौजूदु हुया ऐं 1400 साल खां बाद में हिन टाइम बि मौजूदु आहिनि। या अल्लाह ताला उनखे सम्झ नसीब अदा फ़रमाए, या अल्लाह ताला उनखे गर करे। वा आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।